वियो विसरो नाही परे अखिन खाथी वियो आहे कोई बि मूंखे मुंहुं जा साईं याद आया अञा मूंखे याद आ बिछड़ी वियो विसरो नाही परे अखिन खाथी वियो आहे कोई बि मूंखे मुंहुं जा साईं याद आया अञा मूंखे याद आ याद आया अञा मूंखे याद आ याद आया अञा मूंखे याद आ बिछड़ी वियो विसरो नाही परे अखिन खाथी वियो आहे कोई बि मूंखे मुंहुं जा साईं याद आया अञा मूंखे याद आ याद आया अञा मूंखे याद आ तू पकुआ तुझे दिल की पकिया तू पकुआ तुझे दिल की पकिया पर ही जुदाई गई तो तय किया छाथो अलाए यार तू चाहे परे अखिन खाथी वियो आहे कोई बि मूंखे मुंहुं जा साईं याद आया अञा मूंखे याद आ याद आया अञा मूंखे याद आ बिछड़ी वियो विसरो नाही परे अखिन खाथी वियो आहे कोई बि मूंखे मुंहुं जा साईं याद आया अञा मूंखे याद आ याद आया अञा मूंखे याद आ मुझी त दिल में प्यार आ तुझो मुझी त दिल में प्यार आ तुझो होॾो वॾो इंतज़ार आ तुझो भली मूंखे तू भाई न भाए परे अखिन खाथी वियो आहे कोई बि मूंखे मुंहुं जा साईं याद आया अञा मूंखे याद आ याद आया अञा मूंखे याद आ बिछड़ी वियो विसरो नाही परे अखिन खाथी वियो आहे कोई बि मूंखे मुंहुं जा साईं याद आया अञा मूंखे याद आ 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 वाह 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 तमाम ज़बरदस्त माशाल्लाह इकरा त तव्हां शुरूआत ई अहिड़े बहितरीन कलाम सां कई ॿियो माशाल्लाह काफ़ी इम्प्रूवमेंट अची वई आहे वाकई तव्हांजो लॻे थो त सिंध म्यूज़िक खां पोइ तव्हांजो पंहिंजो बि पर्सनली म्यूज़िक सां इलाही मतिलबु हिकिड़ो इंट्रस्ट वधी वियो आहे
बिल्कुलु बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। इंट्रस्टेड थी वई आहियां मां सिंगिंग में ऐं मुंहिंजी पूरी कोशिशि आहे त इन सां गॾु अॻिते अञा हुन में थी वञा। इम्प्रूवमेंट कंदव इंशाल्लाह। असांजी बि दुआऊं आहिनि ऐं तव्हां ईअं महिनत बि कयो था काफ़ी ऐं सिंध म्यूज़िक जे जेके असांजा व्यूअर्स आहिनि उहे बि काफ़ी ख़ुशि थिया हूंदा हिनखे ॾिसी करे। इकरा खे छो जो काफ़ी कॉल्स अची करे इकरा खे ॿुधाइनि पियूं त बाबा तव्हां थोरो इम्प्रूव कयो ऐं हाणे माशाल्लाह ॾिसो था काफ़ी इम्प्रूवमेंट करे चुका अथऊं। त नाज़रीन सभ खां पहिरियां तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजे हिन सिंध म्यूज़िक में। उमेद कयूं था अव्हां सभु ख़ुशि हूंदव आबाद हूंदव। अलाह साईं अव्हां सभिनि खे ख़ुशि रखे आबाद रखे। त तव्हांखे ख़बर आहे हर वीक असां तव्हांखे हिकिड़े नए नए गेस्ट सां इंट्रोड्यूस कराईंदा आहियूं। सिंध म्यूज़िक में हिकिड़ो नंढिड़ो ई असांजो पंहिंजो मेलो मचियलु हूंदो आहे। उन में काफ़ी सारियूं खोड़ सारियूं मिठियूं कचरियूं हूंदियूं आहिनि। मिठी मिठी आवाज़ सां तव्हांखे तारुफ़ कराईंदा आहियूं। माशाल्लाह तमामु सुठा सुठा गीत तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं जंहिंमें कुझु कॾहिं कॾहिं कोशिशि कंदा आहियूं त असीं बि ॻायूं। होस्ट जीअं अॼु इकरा ॻायो, कॾहिं कॾहिं शोभी भाई बि ॻाईंदा आहिनि। त कमु इहो ई आहे त असांजो जेको आहे त म्यूज़िक खे अॻिते वधायूं। जेके सिंध में असांजा आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे बि तारुफ़ कराईंदा आहियूं। त मां तव्हांखे हमेशह हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां त कुझु लेजेंडरी सिंगर्स बि ईंदा आहिनि असां ॾे, कुझु जूनियर सिंगर्स बि ईंदा आहिनि, कुझु न्यू कमर्स बि ईंदा आहिनि इंशाल्लाह। त अचूं था हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ तव्हांखे मिलंदा आहियूं था हिकिड़े नए गेस्ट सां। वेलकम बैक नाज़रीन। सिंध म्यूज़िक शो में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार। त इन सां गॾु ई असां सां गॾु अॼु ॾाढा सुठा गेस्ट मौजूदु आहिनि जेके असांजा उस्ताद बि आहिनि। जंहिं हाणे ई मुंहिंजो गानो बि जंहिं करायो हुयो, मुंहिंजो जेको फस्ट सॉन्ग हुयो उहो मूंखे उन्हनि ई करायो माशाल्लाह। उन्हनि उस्ताद मुंहिंजा आहिनि मतिलबु साद भाई। अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे तव्हांजो? ठीकु आहियो? अल्लाह पाक करम। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? बिल्कुलु ठीकु आहियूं। जी 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 बिल्कुलु। ऐं खेर लॻो पियो आहे सभु? तव्हांजी तबियत सेट आहे? बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? शिराज भाई ठीकु ठाक? असल में ईअं इंट्रो न पियो करणु चाहियां तव्हांजो, पर इकरा जी पंहिंजी हिकिड़ी फीलिंग्स आहे माशाल्लाह। तव्हांजी ॾाढी इज़त कंदी आहे। तव्हां सां फस्ट प्रोजेक्ट कयो अथई त काफ़ी एक्साइटेड बि हुई हिन हवाले सां। त साद भाई अॼु असां वटि गेस्ट आहिनि, पर मां चयमि थोरो धमाकेदार थिए हा, पर कुझु बि थिए मां हमेशह मां पंहिंजी तरफ़ां करायो, तव्हां करायो पंहिंजी। न जी 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 यानी जेका हेजिटेशन हुई उन मां जेके आहिनि जेके नाज़रीन आहिनि उन्हनि खे ख़बर पइजी वई। जी जी पर एक्चुअली जेका वरी साद भाई जी जेका तबियत आहे त उहा ईअं ई आहे, हम्बल तबियत आहे। काफ़ी माना हू शोर शराबो पसंदि न कंदा आहिनि जेतिरो असां तव्हांखे सुञाणियूं। ऐं अचूं था हिकिड़े कॉल जी तरफ़ साद भाई ऐं तव्हां सां खोड़ सारियूं कचहरियूं थींदियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। याली मदद तू अची न अची तुंहिंजो इंतज़ारु कंदासीं, महफ़िल सॼी जो इंतज़ारु कंदासीं। वाह वाह। जे भागन वारो आहे अदी इकरा अदो शिराज, असां सिंध टीवी सॼी जो इंतज़ारु कंदासीं। अस्सलाम वालेकुम याली मदद। वालेकुम सलाम पीर सखी मौला अली पाक मदद। साईं महिरबानियूं महिरबानियूं। इहे तव्हांजा इंतज़ार आहे, इहे तव्हां जूं मोहबतूं असांखे अलाए किथां छिके ईंदियूं आहिनि। साईं असां पुराणा कल रहिया आहियूं सिंध टीवी जा। जीअं पूरे पहिरियां जीअं शुरूआत तां खुलियो न यको ई कॉल कंदा था अचूं मिठा। माशाल्लाह बिल्कुलु साईं। हाणे त असां बि तव्हांखे सुञाणे वरितो आहे साईं। असां फेमस थियल आहियूं। 1 मिलियन ते वीडियो पुगलनि 30 सेकंडनि जो मुंहिंजो धमाधम सिंध में वीडियो हलियो, उहो 1 मिलियन ते हलियो बागा ते। वाह साईं वाह, माशाल्लाह माशाल्लाह। अल्लाह मौला तव्हांखे ईअं ख़ुशि रखे, असां सां ईअं जुड़िया हुजो। अॼु असां सां गेस्ट आहिनि। महिरबानियूं अदा। असांखे सुठो को गानो ॿुधायो, मां तव्हांखे गानो ॿुधाईंदुमि। जी जी बिल्कुलु ॿुधायो ॿुधायो तव्हां। मिठा में वेंदा वला मैकू मिलन बनई देंदे, ओ तेरा कितों आई मैकू आवन भी नहीं देंदे। वाह वाह। फकीरा के केंदर कल खिल भी गुजारा से। वाह सही वाह। कल जालिमा को अज गवन बनई देंदे। जियदा वाह 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 साईं वाह, माशाल्लाह माशाल्लाह साईं। साईं जहिड़ी तबियत तव्हांजी मिठी आहे तहिड़ो मिठो आवाज़ अथव। महिरबानियूं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जी। त इकरा तव्हां त साद भाई जो इंट्रोडक्शन कराए चुका आहियो, पर मां पर्सनली दिलि सां मां बि कराइण थो चाहियां त साद भाई असांजा उहे म्यूज़िक डायरेक्टर आहिनि माशाल्लाह। हिकु त मुंहिंजे होम सिटी खां आहिनि, असां शिकारपुर सां तालुक़ु रखनि था माशाल्लाह। ऐं उन खां अलावा त छा प्रोजेक्ट्स जी तव्हांजी ॻाल्हि कजे, मां सम्झां थो त फस्ट एल्बम शायदि, वैसे तव्हां प्रोजेक्ट कंदा हुआ ऑफिशियली, पर
तव्हां फर्स्ट एल्बम उस्ताद शमन अली मीराली साहब सां बिल्कुलु, स्टार्ट कयो हुयो बिल्कुलु, बिल्कुलु। एल्बम जी मतिलबु तव्हां जॾहिं माशाल्लाह कंटिन्यूअसली कयो माशाल्लाह बिल्कुलु, इहा ज़बरदस्त सही- ऐं माशाल्लाह उहो फेवरेट उहो एल्बम अॼु ॾींहं ताईं असांजो फेवरेट आहे ऐं तव्हांजो पर्सनली बि फेवरेट आहे उहो बिल्कुलु जेके माशाल्लाह साद भाई तमामु सुठी माशाल्लाह सिलेक्शन हुई। सभ खां पहिरियां तव्हांखे भलीकार चऊं था वैसे त सिन टीवी तव्हांजो बि घर आहे असांजो बि घर आहे बट इहो आहे त पर ऐं जॾहिं असांखे ॾाढी ख़ुशी आहे अॼु तव्हां असां सां गॾु गेस्ट जे तौर ते मौजूदु हा आहियो न अॼु ईअं सम्झो त मां गेस्ट थी न होस्ट थी आयो आहियां अॼु बिल्कुलु, बिल्कुलु। तव्हांखे शिराज़ भाउ खे शोभी भाउ खे ॿुधण लाइ आयो आहियां मां ज़रूर वाह, ज़रूर वाह, असां तव्हांखे रूबरू ॿुधण लाइ। ॿुधाईंदासीं ज़रूर जी 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 अच्छा इकरा अॼु हर जी बड़ा आदमी जो है वो यही बात करता है। साद भाई इंस्पिरेशन ऑफ म्यूजिक हैं हमारी, बिल्कुल, मेरी, माशाल्लाह। बहुत सारे म्यूजिशियंस की, बहुत सारे सिंगर की। जी अब हाँ। देखें इन्होंने आके वही देखें उस्ताद हैं, उन्होंने बात करी कि भाई मैं आप लोगों को सुनने आया हूँ तो हमारी क्या मजाल साद भाई हम आपको अरे अरे क्या वो बात बात की तो है है। शोभी भाई बहुत कमाल बड़ी है। बात की जी, आपने इकरा कॉलर मौजूद आहिनि कॉल ते अचो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम। जी अदी छा हाल आहे तव्हांजो ठीकु आहियो जी ठीकु आहियूं। केरु लॻो पिया? तव्हां केरु आहे? तबियत जी सही जी आहे? अल्हम्दुलिल्लाह जी, अल्हम्दुलिल्लाह। सभु सेट आहे तव्हांजो नालो अच्छा ख़ुशि आहे। मुंहिंजो नालो फौज़िया आहे, फौज़िया मीरो ख़ान खां। फौजिया मीरो ख़ान का माशाल्लाह माशाल्लाह जी फौजिया कीअं आहियो ख़ुशि आहियो जी जी ठीकु आहे। तव्हां ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह कहिड़े शहर खां बिलोंग कयो था मीरो ख़ान खां। माशाल्लाह उते मौसम कीअं पई हले गर्मी आहे थोड़ी मौसम बहितर थी आहे त गर्मी आहे। अच्छा गर्मी आहे माशाल्लाह अल्लाह गर्मी साईं त आहे अल्लाह साईं ख़ैर कंदो प्रोग्राम ॾाढो भलो आहे, ॾाढो सुठो आहे, ॾिसंदा आहियूं। थैंक यू सो मच जी जी। जी जी का फरमाइश आहे तव्हांजी हेलो मां जी, चवां थो जी। का फरमाइश करणु चाहींदव तव्हां कॉल Call drop थी कॉल ड्रॉप थी वई जी साद भाई सर मां अॼु हिकिड़ा मूंखे उहे वाइब्स थियूं अचनि जीअं घर में न हिकिड़े ड्राइंग रूम में पाण सॼी घर फैमिली में वेठा वेही, हूंदा आहियूं हा, माशाल्लाह बिल्कुलु, बिल्कुलु। जी सिंधी टीवी बिल्कुलु फैमिली आहे ऐं असांजो त ईअं सम्झो त पसे पर्दा असांजूं मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं बिल्कुलु, आहिनि, कचहरियूं बि बिल्कुलु, थींदियूं बिल्कुलु आहिनि ईअं। ऐं ॿियो मां नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु यानी उहो दौर थो हले जंहिंमें सिंधी मौसीक़ी जी हाँ। यानी ईअं सम्झो त जीअं ॿेड़ी ॿुॾण वारी हूंदी आहे जी हाँ। असां उते आहियूं न उन दौर में शिराज़ भाउ जहिड़ा जंहिं वक़्तु सिंगर ॾिसूं था असां त माना ॾाढी ख़ुशी थी थिए न यानी शिराज़ भाउ सां जेका तव्हां पसे पर्दा जेका कचहरी थींदी आहे उन में एतिरियूं म्यूज़िकल डिस्कशन्स हूंदियूं आहिनि बिल्कुलु। यानी उन्हनि सां ख़बर पवंदी आहे त हिननि जे अंदरि हिकिड़ो त उहो आहे जेको हिननि ॿिनि कलाकनि में शिराज़ भाउ तव्हांखे नज़र थो अचे न नज़र पर असां उहो था ॾिसूं असां उहो ॾिसी चुका आहियूं जेको शिराज़ भाउ इन खां पोइतां आहे यानी उहा हिकिड़ी वॾी उड़ान आहे ऐं इनशाला उहे उड़ानियूं सिंध टीवीअ जे प्लेटफॉर्म ते नज़र बि ईंदियूं बिल्कुलु बिल्कुलु साद भाई तव्हां मुंहिंजे लाइ एतिरी मुंहिंजे लाइ इलाही वॾा वर्ड्स आहिनि इहे तव्हांजे वात मां ॿुधा आहिनि माशाल्लाह छो जो तव्हां मुंहिंजा फेवरेट आहियो तव्हां मुंहिंजा हिकिड़ा आइडल आहियो हिकिड़े तरीक़े सां ऐं तव्हांजे मतिलबु हिकिड़ा चवंदा आहिनि न आइडल अहिड़ी तारीफ़ करे ऐं इहा दुआ आहे हिकिड़ी तरफ़ सां तव्हांजी तरफ़ां मूंखे हिकिड़ी दुआ आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त हिन सिंध प्लेटफॉर्म जी इहा ॻाल्हि आहे त मूंखे उहा जेका एनर्जी मैच थिए थी मुंहिंजी छो जो तव्हां उहो मुंहिंजे अंदरि उहे गुण ॾिठा मूंखे उहो सम्झव मूंखे प्लेटफॉर्म ते अचण जो मौक़ो ॾिनव सॼी ॻाल्हि इहा आहे त इहे तव्हांजी मोहबतूं आहिनि तव्हांजो इहो इख़लाक़ आहे त अॼु छो जो साद भाई खां बि कुझु गीत ॿुधंदासीं पर शोभी भाई हिकिड़ी असांजी कॉलर आहे माशाल्लाह उहा हमेशह हिकिड़ी रिक्वेस्ट कंदी आहे त उन सॉन्ग जो मां चवां थो अॼु उहे चंद बोल मां तव्हांखे ॿुधायां मां ज़रूर मस मस सोहणा मुझे मस मस सोहणा मुझे घर आयो आ वेठो भी नहीं वरी चवी थो बन्या मस मस सोहणा मुझे मस मस सोहणा मुझे घर आयो आ वेठो भी नहीं वरी चवी थो बन्या मस मस सोहणा मुझे मस मस सोहणा मुझे घर आयो आ वेठो भी नहीं वरी चवी थो बन्या
झट सिवा मूंखा सरदी न हुई झट सिवा मूंखा सरदी न हुई पाण पको थे जाके पको कई हेडियूं त जुदायूं हेडियूं त जुदायूं नाज़ नवा वेठो भी नहीं है वरी तो बनिया मस मस सोना मुझे मस मस सोना मुझे घर आयो वेठो भी नहीं वरी चवी तो बनिया मस मस सोना मुझे मस मस सोना मुझे घर आयो वेठो भी नहीं चवी तो बनिया थैंक यू काफी टाइम से इस सॉन्ग की फरमाइश आ रही थी तो मैंने कहा चंद बोल उनको डेडिकेट किया जाए। वेरी नाइस। जी तो आज मैंने कहा उनको नाराज नहीं करते तो उनके ही डेडिकेट किया है। अच्छा किया पर माशाल्लाह। डेडिकेट वारे जो नालो न ॿुधायो था नालो आई थिंक सोनिया है, सोनिया फ्रॉम शहजादपुर। मूंखे नालो भी याद आहे जी। उनखे कॉलर पक थी मौजूद वञे न त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू। जी छा हाल आहे तव्हां किथां था ॻाल्हायो? मां मदीने पाक खां ॻाल्हायां आज शमशमीर जे। माशाल्लाह शम्समीर। हाजी साहब कीअं आहियो? ख़ुशि आहियो? जी जी बाबा ख़ैर तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह मदीने पाक मां ॻाल्हाईंदा आहियो हमेशा तव्हां जूं दुआऊं आहिनि तव्हां जूं मोहबतूं आहिनि। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? से ख़ैर करे सदाईं ख़ुशि हुजो। माशाल्लाह अलाह माशाल्लाह जे मान में सभई आमीन इलाही आमीन। आमीन आमीन अलाह से तव्हां ख़ुशि रखे। जी जी असांखे वरी तव्हां ई ॿियो कलाम को ॿुधायो। जी जी बिल्कुलु ॿुधाईंदासीं। इकरा ॿुधाए मां ॿुधायां? इकरा बि ॿुधाए तूं बि असां प्रोग्राम ॾिसूं था वेठा। जी सर अॼु असां ई ॿुधाईंदासीं। असां सां गॾु साद अलवी असांजे सिंध जा तमामु वॾा म्यूज़िक डायरेक्टर माशाल्लाह जन काफ़ी उस्तादनि सां कमु कयो आहे ऐं के तारुफ़ जा मोहताज न आहिनि उहे असां वटि गेस्ट आहिनि। असांजी ख़ुशकिस्मती आई आहे साद अलवी साहब। हा साईं उनखे ॾियो त ॻाल्हायूंसि। जी 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 ॻाल्हायो। साईं कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक मज़े में साईं? साईं सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबा छा हाल आहे? ख़ैर आहे? ख़ुशि आहियो? अल्लाह पाक जा करम आहिनि ठीक ठाक बिल्कुलु। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे सदाईं आबाद हुजो। आमीन 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 सुम आमीन। तव्हां ख़ुशि हुजो इहे असांखे कलाम ॿुधाईंदा रहो असां प्रोग्राम ॾिसूं था मदीने में वेठा जी, सॼी ज़रूरु संगत वेठी आहे। हाजी साहब बसि तव्हांखे इहो ई अर्ज़ु आहे त तव्हां खोड़ सारियूं दुआऊं कयो असांजे लाइ सिंध टीवी जे लाइ साद भाउ जे लाइ असां सभिनि जे लाइ। रोज़ दुआऊं था कयूं मदीने पाक में अॼु जंग हले पई त मके मदीने दुआऊं हलनि पियूं। माशाल्लाह माशाल्लाह वॾी वॾी महिरबानी वॾी वॾी महिरबानी वॾी वॾी महिरबानी। इकरा कचहरी कयो तव्हांजे मां इहो चवणु चाहियां असां तव्हां ॿिन्हिनि सां मुंहिंजो इंटरव्यू आहे हिकिड़ो मां इहो चवणु चाहींदुसि त फर्स्ट प्रोजेक्ट साद भाई कीअं थियो इकरा जे हवाले सां? हा उहो एक्सीडेंटल थियो उहो यानी को प्लानिंग न हुई। जी प्लानिंग नहीं अचानक थी हा वियो। अचानक थी वियो त यानी वेठा हुयासीं हा पोइ अधीअ रेफरेंस पाण ॿुधायो त हे रेफरेंस आहे है reference उहो रेफरेंस उहो सुठो लॻो पोइ मां चयो हिन ते कची पकी पाण ई शाइरी कबी जहिड़ी तहिड़ी हिकिड़ी कंपोज़िशन बि कबी पर सुठो ॾाढो माशाल्लाह ॾाढो माशाल्लाह सुठो माशाल्लाह। हुयो। हा अच्छा साद भाई मां जॾहिं खां इकरा सां कमु कयां थो एज़ अ को होस्ट मां हिननि सां कमु कयां थो हिन जे अंदरि हिकिड़ी सिख्या जे लाइ हिकिड़ो जुनून आहे माशाल्लाह। स्टार्ट जेको असांजो फर्स्ट प्रोग्राम हो उहो त माशाल्लाह काफ़ी ट्रोल थियो असांजो सिधी ॻाल्हि आहे बट हुन खां बाद हिन मूंखे बार बार मतिलबु ईअं कॉल करे चए पई शिराज़ अॼु मां हीअ शइ करणु थी चाहियां मूंखे हिन शइ में हीअं करिणो आहे थोरी प्रैक्टिस कराए थो व्हाट्सएप ते ई मां हिनखे कुझु शयूं ॿुधायां पियो कुझु ही मूंखे शयूं ॿुधाए पियो माशाल्लाह काफ़ी जुनून आहे। न न अॼु त तमामु ज़बरदस्त मां पसे पर्दा एप्रिशिएट बि कयुमि हाणे कैमरा जे साम्हूं एप्रिशिएट थो कयां त ओपनिंग ॾाढी सुठी थी। बस तव्हांजी महिरबानी आहिनि। इहा तव्हांजी एनर्जी आहे स्टार्टिंग ई तव्हां सां प्रोजेक्ट कयो अथऊं त माशाल्लाह वारा न्यारा अथसि। बिल्कुलु तव्हांजी दुआउनि सां इहो सभु कुझु कयां थी ऐं इंशाल्लाह ऐं अॻिते बि पूरी कोशिशि आहे। हा जी 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 अच्छा साद भाई सिंध टीवी जे हवाले सां ॻाल्हि कजे त हाणे छो जो ईद अपकमिंग आहे असांजा कुझु प्रोजेक्ट्स तव्हां स्पेशली रखिया हूंदा छो जो असां त काफ़ी फैन आहियूं तव्हांजा हमेशह इहा कोशिशि हूंदी आहे त जल्द सां साद भाई जो को प्रोजेक्ट अचे एज़ अ म्यूज़िक में। हा बिल्कुलु प्लैनिंग्स हलनि पियूं
ऐं उहा ई कोशिशि आहे जहिड़े तरीक़े सां क्वालिटी वर्क सिंध टीवी ॾींदी रही आहे। जी हा। पर हाणे ईअं सम्झो त अञा दोस्त ॿिया जेके नवां गॾु थिया जी, आहिनि जी, माना जी, तव्हांजे जी। इशारो आहे जी हा। त अञा हिकिड़ी एनर्जी नेक्स्ट लेवल जी आहे। जी हा। छाजे करे उहे माना ईअं सम्झो उन में कुझु शयूं हूंदियूं आहिनि माण्हू हूअं त पंहिंजी सभु कुझु प्रोडक्शन जेको पाण क्रिएट कंदो आहे उहा माण्हू खे शइ वणंदी आहे। जी हा। पर का शइ हूंदी आहे जंहिंमें वधीक उमेदूं हूंदियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। त हेल जेका प्रोडक्शन थी रही आहे जी हा। उन में ॼण त कुझु उमेदूं वधीक आहिनि त उहे मंज़रियाम ते जंहिं वक़्तु ईंदियूं त उन ते सुठी पज़ीराई बि मिलंदी, जी हा। सुठी एप्रिसिएशन मिलंदी, मोट जी, जी, जेके जी, जी। हिकु आर्टिस्ट खे अलॻि सां मोट मिलंदी ऐं जेको चैनल खे आहे उनखे बि सुठी मोट मिलंदी। न साद भाई बिल्कुलु, छो जो पंहिंजी जॾहिं मीटिंग थींदी आहे त असां वरी जेका शइ डन थी वेंदी आहे उन खां कोशिशि कंदा आहियूं त अञा बहितर करण जी कोशिशि कयूं। त नाज़रीन जे लाइ इहो वॾो सरप्राइज़ आहे त अपकमिंग जेके असांजा ईद जा प्रोजेक्ट्स ईंदा, ईद जा जेके असांजा प्रोजेक्ट्स हूंदा उहे इलाही तव्हांखे भरपूर पसंदि ईंदा, छो जो तमामु घणी महिनत करे रही आहे सिंध टीवी असांजी ऐं माशाल्लाह तव्हांजूं ब्लेसिंग्स हुजनि। कॉलर्स असां सां मौजूदु आहिनि हिकिड़ा। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बाबा कलाम ख़ुशि आहियो ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? किथां था ॻाल्हायो? हा ॾे ॻोठ बेवासी किले सां गढ़ खां सैफल खान मरी। मरी साहब कीअं आहियो? ख़ुशि आहियो? वरी साहब अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह मालिक जी महिरबानी तव्हांजी दुआऊं तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह। सागड़ में मौसम कीअं हो? असांखे त ख़बर आहे त गर्मी काफ़ी हले पई, वरी बि तव्हां खां पुछणु चाहियूं था। हा साईं गर्मी त आहे हिते पर अॼु त गर्मी कान्हे अल्हम्दुलिल्लाह हवा कुझु हल्की पई। माशाल्लाह माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। गर्मी ॿ ॾींहं ॾाढी हुई। ज़बरदस्त ज़बरदस्त। जी मरी साहब का फरमाइश करणु चाहींदव? हा फरमाइश को उस्ताद बुखारी जो कलाम थी वेंदो बाबा थींदो साईं। ठीकु आहे सर, कोशिशि कंदासीं तव्हांखे उस्ताद बुखारी जो कलाम ॿुधाईंदासीं। तव्हांजूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं, वॾियूं वॾियूं महिरबानियूं। साद भाई त हाणे असांजी जेको छो जो फैन्स बि वेठा आहिनि, असांजा व्यूवर्स बि आहिनि ऐं असां बि फैन्स आहियूं तव्हांजा। असां चाहियूं था कुझु चंद बोल थी वञनि तव्हांजी आवाज़ में, को गीत हिकिड़ो ॿुधायो असांखे। हाणे हिन वक़्तु जी शर्त इहा हुई त मां तव्हांखे ॿुधंदुमि। असां ॿुधाईंदासीं, असां तव्हां सां गॾु आहियूं, पर चवंदा न उस्ताद जॾहिं हिकिड़ी शइ शुरू कंदो त असां में वधीक एनर्जी ॿ लाइनियूं जेके तव्हांजो पसंदीदा हुजे, जेको सिंपली हुजे, जेको तव्हां। अच्छा जी हा। त पोइ सिर्फ़ु यार ईअं सम्झ जीअं अनप्लग्ड हूंदो आहे उन अनप्लग जेको तव्हांजो स्टाइल आहे। सही आहे जी गम न गम का खुशी खुशी न रही, गम न गम का खुशी खुशी न रही, तो पुजाना त जिंदगी न रही, गम न गम का खुशी खुशी न रही, तो पुजाना त जिंदगी न रही। इन शेर ते थोड़ो वाह वाह वाह। मुद्दतुन बाद चार नेण मिलिया, मुद्दतुन बाद चार नेण मिलिया, मुद्दतुन बाद चार नेण मिलिया, वाह वाह। पर उन्हनि में उहा खुशी न रही, पर उन्हनि में उहा खुशी न रही, तो पुजाना त जिंदगी न रही। मुंह वसण चाहियो पर वसी न सघिसे, मुंह वसण चाहियो पर वसी न सघिसे, मुंह वसण चाहियो पर वसी न सघिसे, हाय नैणन में काकणी न रही, हाय नैणन में
काकणी न रही तो पुजाणा त जिंदगी वाह 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 साद भाई लव यू साद माशाल्लाह अच्छा इहो मां ॿुधाइण थो चाहियां त इहा शाइरी मुंहिंजो ॾाढो फेवरेट शाइर आहे सिंध जो वॾो नालो आहे अली आकाश साहिबु जी, जी। उन्हनि जी शाइरी आहे ऐं ईअं मूंखे ईअं लॻंदो आहे जेको माना ॼण त उहे मुंहिंजे लाइ था लिखनि न जी हाँ त उहो ऐं माशाल्लाह कंपोजिशन तव्हांजी आहे जी जी बिल्कुलु माशाल्लाह सर तव्हां त रूट ठारे छॾियो हिकिड़ी ज़बरदस्त, नई शइ माशाल्लाह। ज़बरदस्त ज़बरदस्त वेरी नाइस साद भाई कॉलर सां सां मौजूद कॉलर आहिनि। मौजूद आहिनि असां सां अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम छा हाल आहे ख़ुशि जो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह तव्हां ठीकु आहियो किथां था ॻाल्हायो गाँव अल्हम्दुलिल्लाह असां डंडो रहीम खान तालका जोई खां जी अदा नंढो रहीम खान खां तव्हांजो नालो अली हसन लाशारी अली हसन लाशारी जी 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 खेल लॻो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह असांखे नवरत कंबरानी जी शायरी ॿुधाईंदो या उस्ताद बुखारी जी 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 अली हसन साहब ज़रूर तव्हांखे ॿुधाईंदासीं हा असां दादू जा मशहूर जेके शाइर आहिनि माशाअल्लाह जी जी बिल्कुलु ऐं शोभू भाई खे असांजो सलाम ख़ासि चइजो शोभी भाई के सलाम आहिनि वालेकुम हा ऐं असांजी ख़ासि फरमाइश आहे असांजो सईद अहमद लाशारी दुबई खां जी हाँ ऐं इम्तियाज़ सुमरो ऐं असांजो कालू खान लाशारी साईं सभिनि खे डेडिकेट कयूं था तव्हांजी वॾी वॾी महिरबानियूं अली हसन साहब ख़ुशि हुजो आबाद हुजो महिरबानियूं जी साद भाई माशाल्लाह सर साईं बसि तव्हांजी छा ॻाल्हि कजे मां हिन क़ाबिल न आहियां मां तव्हांजो न सर बसि जेको हाल हाज़िर हुयो उहो तव्हांजे साम्हूं ऐं बग़ैर प्लानिंग जे शोभी बा खे सर मां त इलाही वॾो fan ॾाढो आहियां ज़बरदस्त आहे शोभी भाई जो बि मां इलाही वॾो fan कमाल आहे आहियां। शोभी बा त कमाल ऐं हिकिड़ा वधीक मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव छो जो पाण त यूथ आहियूं पाण त यंग आहियूं ॾिसो त जॾहिं तव्हांजा जेके सीनियर हूंदा आहिनि न त जॾहिं हुननि सां हूबहू का कचहरी बि थींदी आहे न ही त पाण हिकिड़ो इंटरव्यू था हले पर जॾहिं कचहरी बि थींदी आहे न मुंहिंजी अखियुनि में हिकिड़ो शर्म हूंदो आहे त यार मां हिननि सां उहा शइ सिखी सघां ऐं उहा शइ हिकिड़ो सर अलाह साईं तव्हां ॿिन्हिनि खे ख़ुशि रखे आबाद रखे आमीन आमीन साथ भाई तव्हां ॾे अचूं था मतिलबु माशाल्लाह स्टार्टअप तव्हांजो कीअं कयो छो जो असांजो त हिकिड़ो फैमिली बैकग्राउंड आहे तव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो हा म्यूज़िक ईअं सम्झो त को म्यूज़िशियन असांजे फैमिली में न हुयो पर ईअं आहे त म्यूज़िक सां इल्मो अदब सां वास्तो हुयो अच्छा स्पेशली मुंहिंजे नानाणे जो ॾाढो हुयो त उनजे करे यानी हिकिड़ो मिलियल आहे न अच्छा अच्छा हा त इहो आहे पर ईअं आहे त उन में हिकिड़ी शइ ॾाढी ज़बरदस्त थी त स्टार्ट मुंहिंजी थी शिकारपुर मां उस्ताद वरेलदास ॾाढा वॾा नाला हुया जी जी जेके आहिनि नी यानी ईअं सम्झो त सही स्टार्ट सही हथनि मां थी न वाह 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 त पोइ वरी अॻिते ईअं आहे त सिखण जो जेको हुयो जुनून उनखे ख़तमु न कयो वरी हिते असां जंहिं वक़्तु कराची में आयासीं त हिते वरी अञा मौक़ा ॾियण त वधिया अच्छा हा त हिते वरी ईअं सम्झो त थोरो जीअं उते असां वटि जीअं मौसीक़ी हले पई रागदारी ऐं उन हिसाब जो त हिते पहिरियों दफ़ो मूंखे वरी थोरो वेस्टर्न थोरो कुझु ख़बर पई त छा कॉर्ड जो छा हूंदो आहे या वेस्टर्न स्किल्स छा हूंदा आहिनि जी 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 त उहो ईअं आहे त अञा बि सिख्या हले थी हिन वक़्त बि वेठा आहियूं शोभी भाई को अहिड़ो नोट हणी वेंदो आहे असां माना होॾां दाद निकिरी वेंदी आहे यार हे माना असां अञा ताईं न कयो न साथ भाई तव्हांजा जेके बि तक़रीबन प्रोजेक्ट्स असां ॿुधाइनि माशाल्लाह तव्हां हिकिड़ो देश बि रखियो आहे हुन में तव्हां वेस्टर्न बि स्टाइल रखियो आहे पर एक्चुअली जेको वरी असां वरी जेका ॻाल्हि ॿुधी आई आहे उड़ती ख़बर आई आहे त माशाल्लाह तव्हांजी फैमिली बैकग्राउंड माना लिरिसिस्ट बि आहिनि कुझु पोइट्री लिखंदा हा बिल्कुुल जेके आहिनि अदबी शाइरी जे हवाले सां आहिनि जेके इहो कुझु नाज़रीन खे असांखे ॿुधायो यानी ईअं सम्झो त उन्हनि जा के बुक्स वग़ैरह त न आहिनि पर उहे लिखत ॾियणु पई आहे अच्छा हा उहा सांडियल पई आहे त पोइ उहो कॾहिं दिलि चवंदी आहे त उहा मंज़र आम ते आणिजे वरी पंहिंजी सुस्ती चइजे या कुझु चइजे न सर मां त ॻाईंदुसि उहे शयूं न बिल्कुलु ॾींदव ऐं मां ॻाईंदुसि उहे ऐं सिंध टीवी प्लेटफॉर्म ते ई ॻाईंदासीं इंशाल्लाह 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 बिल्कुलु माशाल्लाह साद भाई तमामु सुठी कचहरी अञा खोड़ सारियूं आहिनि ऐं कलर्स असां सां मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी महताब जागराणी खैरपुर खां महताब जागराणी जी छा हाल आहे तव्हांजो ठीकु आहियो खैर दुआ तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं माशाल्लाह सर थैंक यू सो मच एंजॉय कंदा आहियो प्रोग्राम जी जी सिराज भाई ख़ुशि आहियो खेरा अल्हम्दुलिल्लाह दा साईं बिल्कुलु खेड़ लॻो पियो आहे तव्हीं ॿुधायो ख़ुशि आहियो जो साईं असां सूमर वग़ैरह ते लाइव प्रोग्राम ॾिसंदा आहियूं सिंध टीवीअ ते मां रिसीवर जे करे न थिया पर साईं बिल्कुलु ॾिसणो आहे न ॾिसंदव असां नाराज़ थी वेंदासीं पोइ हा साईं ॿियो खेरा सर जी जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह मास्टर मंज़ूर तव्हां कलाम ॿुधाईंदव या असां ॿुधायूं तव्हांखे साईं तव्हांजी दिलि आहे तव्हां ॿुधायो असां त वैसे बि ॿुधाईंदासीं अच्छा साईं जी हा
हर जाए तेरी आहा। हर महफिल में मुझे तुझी कमी महसूस थी। हर जाए तेरी हर महफिल में मुझे तुझी कमी महसूस थी। बिल्कुल तू जो याद संभाले कॉल ड्रॉप थी कॉल वई ड्रॉप थी कॉल ड्रॉप थी साद भाई मास्टर साहब माशाल्लाह असांजा लेजेंडरी सिंगर हुया ऐं कॾहिं कॾहिं उन्हनि जो ज़िक्र थींदो आहे या कलाम ईंदो आहे त काफ़ी हिकिड़ी अखियूं हिकिड़ी नम थी वेंदियूं आहिनि असांजूं माशाल्लाह अलाह साईं उन्हनि खे जन्नत में आला मक़ाम आमीन, अता करे आमीन, सुम्मा आमीन। त अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ अचो हिकिड़ा पोइ खोड़ सारियूं जी, कचहरियूं त थींदियूं कचहरियूं थींदियूं रहंदियूं अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ केॾा न वञो असां सां गॾु हुजो वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार चऊं था सिंध म्यूज़िक में ऐं बिल्कुलु इंजॉय कंदा हूंदव हमेशह जीअं तव्हां इंजॉय कंदा आहियो ऐं असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त तव्हांखे एंटरटेन कयूं इंजॉय करायूं खोड़ सारे आर्टिस्टनि सां तव्हांखे हिकिड़ो हूबहू कचहरी बि थिए उन्हनि खां गाना ॿुधो बि ॾिसो बि माशाल्लाह सां त फर्स्ट में ई कॉलर अची वई आहे कॉलर ते अचूं था अस्सलाम वालेकुम अस्सलाम जी छा हाल आहे दी तव्हांजो ठीकु आहियो अनीसा हेलो जी अनीसा कीअं आहियो ख़ुशि आहियो जी जी माशाल्लाह किथां पिया ॻाल्हायो कराची कराची मां पिया ॻाल्हायो जी अनीसा शो इंजॉय कयो पिया असांजो जी जी बिल्कुल अच्छा माशाल्लाह माशाल्लाह का फरमाइश करणु फरमाइश चाहींदव करणु चाहींदो तव्हां टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾियो आवाज़ बिल्कुल नथो अचे हेलो जी 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 का फरमाइश करणु चाहींदव जी हिकिड़ो कोई सुठो वारो जी जी ज़रूरु सुठो वारो ॿुधाईंदासीं ओके ओके थैंक यू अनीसा थैंक यू महिरबानी त साद भाई कॾहिं कॾहिं असां वटि नंढड़ा ॿार बि कॉल कंदा आहिनि मूंखे कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त हू गेम खेॾंदे खेॾंदे असांजो नंबर लॻी वेंदो आहे ऐं माशाल्लाह कॾहिं वरी सीनियर बि कॉल कंदा आहिनि वॾा वॾा त सिंध म्यूज़िक जी इहा ई ख़ासियत आहे माशाल्लाह त हिन में असां सॼो ई कॉन्टेंट रखण जी कोशिशि कंदा आहियूं सीनियर सिंगर्स बि ईंदा आहिनि म्यूज़िशियंस बि ईंदा आहिनि ऐं इनशाला मां कुझु अहिड़ी मतिलबु थीम हिकिड़ी रखी आहे त कुझु असांजा नौजवान सिंगर कुझु बैंड्स बि ईंदा आहिनि थियणु घुरिजे छाजे करे ॾिसो न त मंज़र आम ते यानी उहे नवाण जेसि ताईं न ईंदी त उहो हा, बिल्कुलु, यानी बिल्कुलु। रिपीटेशन न हुजे जेके नवाण आहिनि न्यू टैलेंट आहे उन्हनि खे मौक़ो बि मिलणु घुरिजे जी। ऐं ॾिसो न तव्हां हिते यंग आहियो त हिते डिज़र्व बि यंग ई था करनि मुंहिंजा क्लासमेट्स मुंहिंजा काफ़ी सारा दोस्त चवनि था यार असांखे शो ते कॾहिं थो घुराए मां चयुमि यार हाली बीहो हाली मां थोरो होश थी वियो आहियां हाली तव्हां मूंसां घटि ॻाल्हायो पर न इनशाला मां उन्हनि खे ज़रूरु घुराईंदुसि इनवाइट कंदुसि शोभी भाई आपकी तरफ आते हैं शोभी सर क्या हाल है आपके शिराज भाई हाल ये है कि जैसे कहते हैं ना एक कैफियत है जी क्योंकि जिससे आपकी इंस्पिरेशन हो वो आपके सामने हो जी तो फिर एक साद भाई, कैफियत होती माशाल्लाह। है और मैंने आपके गाने में भी थोड़ा सा बेइंसाफ़ी की क्योंकि साथ भाई थी मेरी हिम्मत हो नहीं रही थी तो हाँ ये एक दफ़ा हम बैठे मैंने कहा साथ भाई मेरा इनका गायबाना एक जिसे कहते हैं ना पीर फ़कीर का ताल्लुक इनके काम में सुनता था तो गायबाना मेरा एक वो था कि यार साथ भाई से मिलूंगा साथ भाई से मिलूंगा साथ भाई कैसे होंगे अब मेरे जहन में खाका था बाकायदा कि साथ भाई के बड़े बड़े बाल होंगे कड़े जी 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 तो और बड़े जैसे कहते हैं ना प्राउड ही होंगे जी हाँ। क्योंकि जाहिर इतना बड़ा काम करना इतने सारे हिट्स सॉन्ग्स देना इतना म्यूजिक जी करना हाँ, टाइटल जी हाँ, करना actually। तो मेरी जो ये थी एक सोच थी एक थॉट थी कि भाई साथ भाई जब आएंगे तो मुझसे ऐसे बात करेंगे हाँ भाई शोभी साहब ठीक है आप जी हाँ, कैसे जी हाँ। अच्छा शोभी मैं आपकी बात काट रहा हूँ कि शोभी भाई जितनी तारीफ कर रहे हैं ना मैं उतना खुद को कम महसूस करता जा रहा हूँ यानी अपनी नज़रों में मैं गिरता जा रहा हूँ भाई मैं नहीं हूँ माशाल्लाह। ये भी जो है ना ये खुद बहुत बड़े हैं ये हमारी इंस्पिरेशन है क्योंकि रियल टाइम में मैं सही बोल रहा हूँ कि हम जो है ना मैं बोल रहा हूँ कि जो रियल टाइम में ये कर रहे हैं ना अच्छा भला खान साहब नहीं कर सकता नहीं कर कर no सकता doubt, कि no उसी doubt, टाइम no अब जो है ना मैंने कुछ भी नहीं अब मैंने ना कोई अब पहले जो मैंने गुनगुनाया जेको मां पहिरियों गुनगुनाया न उन्हनि खे राग ॿुधायमि न कुझु हुननि खे यानी उन ई वक़्तु मुंहिंजो ॿुधी करे हुनजी कॉर्ड खे रखनि वॾी पिया ॻाल्हि आहे, वॾी उहो ई न ॻाल्हि त इहो नथो करे सघे लाइव में पिकअप करण वॾी ॻाल्हि आहे उहो ई न शोभी भाई आप हमारी इंस्पिरेशन है सर अब क्या सुनेंगे हमें हाँ ये बड़ा अच्छा सवाल किया आपने ये साद भाई की फरमाइश है आपको साथ भाई लॉन्ड्रा बेसिकली ये कि नोहा खानी और कव्वाली से है माशाल्लाह माशाल्लाह तो शिराज भाई कभी कभी मौका देते हैं जी जी बड़ी अच्छी बात है क्योंकि वो खुद बहुत सुरीले अच्छे सिंगर हैं थैंक यू शिराज भाई। थैंक यू तो कोशिश करता हूँ जी हाँ हाँ ठीक है
धीरे रहना नैना ने थारी कैसा जादू किया रे, थारे बिना लगे नहीं मारा जिया रे। हो नैना पियारे 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 पियारे, थारे बिना लगे नहीं मारा जिया रे। पियारे 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 पियारे, ओ पियारे 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 पियारे, थारे बिना लगे नहीं मारा जिया रे। ओ थारे बिना लगे नहीं मारा जिया रे। नैना ने थारी कैसा जादू किया रे, सजा दू किया रे, थारे बिना लगे नहीं मारा जिया रे। ओ थारे बिना लगे नहीं मारा जिया रे। हर बिन मोहे चैन ना आवे, धक 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 मोहा जी घबरावे। हर बिन मोहे चैन ना आवे, धक 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 मोहा जी घबरावे। बोले बसुरिया हर बिन मोहे कुछ नहीं भावे। पियारे 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 पियारे, हर बिन लगे नहीं मारा जिया रे। बिना लगे नहीं मारा जिया रे, हर बिना लगे नहीं मारा जिया रे। नैना ने थारी कैसा जादू किया रे, नैना ने थारी कैसा जादू किया रे, हर बिना लगे नहीं मारा जिया रे। माशाल्लाह, वेरी भाई नाइस। क्या कहने क्या कहने। आप वैसे सूफी सुनाते हैं, कोई जलाली सॉन्ग सुनाते हैं, आज तो माशाल्लाह आपने रोमांटिकली हमारा आज माहौल चेंज कर दिया। मार्फत का ही कलाम है, क्योंकि नुसरत फ़तेह अली खान साहब ने बहुत कम फिल्मों के लिए तो जो उन्होंने गाने किए खान साहब ने मरूम ने, वो तो किए लविंग सॉन्ग और सारे थीम के हिसाब से, लेकिन जो खुद उन्होंने गाया वो खाली के जहाँ के लिए गाया, मोस्टली उन्होंने सूफीज़म को ही मतलब एक ट्रिब्यूट किया है, उसी हवाले से गाया। तो साथ भाई मां तव्हां खां कुझु शयूं छो जो माशाल्लाह तव्हां म्यूज़िक डायरेक्टर भी आहियो ऐं सिंगर भी आहियो, कंपोज़र भी आहियो, मां उन हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदुसि, छो जो मुंहिंजी हमेशह खां इहा कोशिशि हूंदी आहे जेका असांजो यूथ आहे, जेके माना नौजवान सिंगर्स आहिनि, उन्हनि जे लाइ को अहिड़ो स्पेसिफिक मैसेज को तव्हां ॾियणु चाहींदव जीअं उन्हनि खे हिकिड़ी सिख्या मिले। जीअं माना अॼुकल्ह छो जो सम्झो था तव्हां त हिकिड़ो ट्रैक वारो सिस्टम ॾाढो हले थो, हिकिड़ो फेक सिस्टम ॾाढो हले थो,
उन हवाले सां असल में ॾिसो न त हिन वक़्तु अॼुकल्ह जो नौजवान पहिरीं ॻाल्हि त कंहिंखां का सजेशन वठणु नथो चाहे जी सम्झो हुनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो माइंडसेट ठहियलु आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हुननि खे कामयाबु थियणो आहे न पोइ कहिड़े बि तरीक़े सां कामयाबु थियणो आहे यानी फ्रंट ते अचिणो आहे कामयाबु थियणो आहे उहा सस्ती शोहरत जेका आहे अॼुकल्ह उहा थी बि वञे थी ॻाल्हि उहा इहा न त हिकिड़ो हूंदो आहे न त ॾिसो महिनत करे अचिजे त उहा महिनत न आहे जेके यानी उन लाइ ईअं सम्झो त थोरो पाण खे साहु मुंझाइणो पवंदो त उहो साहु माण्हू नथो मुंझाए सघे पोइ जेका अॼुकल्ह सोशल मीडिया जे हुन ते सस्ती शोहरत थी वई आहे या अॼुकल्ह जेको सिंध में स्पेशली सिंध में जंहिं लेवल जा ट्रैक्स ठहनि था जंहिं लेवल जो म्यूज़िक जो कमु थो थिए त पोइ यानी थोरो पाण खे ई गिल्ट फील थींदो आहे त तंहिंजे करे पाण बि थोरो बैकवर्ड थी विया आहियूं न हूअं फ्रंट ते हूंदा हुआसीं एल्बम्स थींदा हुया उन में ईअं हूंदो हुयो त उन में म्यूज़िक हूंदी हुई न हिन वक़्तु जेके आम एल्बम्स वग़ैरह हिन वक़्तु थियनि था कुझु सुठा बि थियनि था पर मेजॉरिटी जेका आहे न उन में म्यूज़िक न आहे उन में गोड़ आहे हिकिड़ो नॉइज़ आहे त तंहिंजे करे असां वरी बैकफुट ते अची वियासीं त हाणे ईअं आहे त हिन इदारे जो साथ आहे तंहिंजे करे जेके इदारे जो साथ आहे इदारे में आहियूं त हिन में रही करे कुझु सुठो करे था सघूं बाक़ी ॿाहिरि जेके ईअं सम्झो त जेके आम मशहूरु थी विया आहिनि न त उन्हनि जो उहो ईअं सम्झो ज़ौक़ ऐं शौक़ वारा आहिनि न उन्हनि खे कंहिं शइ जी ख़बर आहे न त उन्हनि जी न दिलि थी चए त मौसीक़ी ठाहिजे म्यूज़िक ते कमु कजे तंहिंजे करे पाण बि थोरो बैकफुट ते अची विया आहियूं इहो आहे जी 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 अच्छा साद भाई तव्हां हिकिड़े प्रोजेक्ट ते कमु पिया कयो सतरात कुझु इन टाइप सां हुयो हा बिल्कुलु बिल्कुलु उहो एक्सपीरियंस असां सां शेयर कयो पर असां सां कॉलर हिकिड़ा मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम हेलो कॉल ड्रॉप थी वई जी साद भाई हा असल में कुझु प्लैनिंग्स हूंदियूं आहिनि ज़िंदगीअ जूं हिकिड़ो उहो कमु हूंदो आहे जेको माण्हू चवंदो आहे त यार हे उहो कमु आहे मां करे वञा जेको कोई मूंखां नथो कराए न हिकिड़ो आर्टिस्ट ईअं ई चवंदो आहे त मां तव्हांजे लाइ मिसाल ॻाल्हि मां कुक आहियां मां तव्हांजे लाइ त पचायां थो पर मां पाण छा थो खाइणु चाहियां अच्छा सही आहे त उहा बि हिकिड़ी हूंदी आहे न त बाबा मां तव्हांखे त पचाए ॾियां थो तव्हां राज़ी आहियो पर मां पाण मुंहिंजी बि त विश आहे न सिर्फ़ु इहो न आहे त जेको तव्हांजे तो लाइ पचाए उन मां ई मां गिर वञी वठां अच्छा तव्हां जेको पाण छा था खाइणु चाहियो वधीक ॻाल्हि त उहा मायना थी रखे इहा माना थी रखे पर पोइ माना इहो जेको प्रोजेक्ट हुयो सकरात जो उहो ईअं ई हुयो त मंज़र आम ते उहो साद हली अचे जेको माण्हुनि न ॾिठो आहे जी पर उहो ईअं सम्झो त उहो न कंप्लीट न थी सघियो पूरो हा उहे 7 गाननि जो हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो जेको ताहिर भाईअ जे दौर में असां करणु पिया चाहियूं न ताहिर अराइन साहब बिल्कुलु उन जे दौर में असां करणु पिया चाहियूं ऐं ॾाढा सुठनि सिंगर्स सां ॻाल्हि थी हुई जी सुठनि सिंगर्स सां ॻाल्हि थी हुई पोइ पर माना कंहिं वजह जे करे उहो वरी न थी सघियो हुयो पोइ हिकिड़ो गानो असां सन TV ते लॉन्च कयो पर ॻाल्हि इहा आहे त उहो हिकिड़ो जेको तसलसिल हुयो न हिकिड़ी कंटिन्यूटी जेका हुई उहा जेसि ताईं पहिरें गाने खां 7 गाने ताईं उहो 7 गाने जी एंड ताईं माण्हू नथो ॿुधे त उहो सकरात जो कॉन्सेप्ट पूरो न पियो थिए पर पहिरियों जेके उहो गानो त लॉन्च कयो उन खां पोइ उहे अलॻि अलॻि पार्ट्स हिकिड़ी कनेक्टिविटी हुई त पहिरियों गानो छो आहे ॿियो गानो छो आहे यानी इहो असांजो हिकिड़ो हुयो ज़हन में त उहो ऑडियो जे जेके वीडियो जी ज़रूरत न हुजे जी 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 जेको माण्हू ॿुधे त उहो पंहिंजी इमेजिनेशन्स में पाण स्टोरी उनजी ठाहे जी 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 पर उहो थी न सघियो हुयो वाह 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 कॉलर्स मौजूद आहिनि अचो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी खुश आयो जी अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक तव्हां ॿुधायो ठीकु आहियो अल्लाह जी महिरबानी शिराज भाई खुश आहे अल्हम्दुलिल्लाह दा साईं ख़ुशि लॻा पिया आहियूं तव्हां ई ॿुधायो तबियत मिज़ाज कीअं आहिनि तव्हांजो नालो मुज़फ़र ख़ान छजड़ो पंजुदेरो मुज़फ़र ख़ान छजड़ो जी जी पंजुदेरो जी जी मुज़फ़र भा बस अंगूठा है पंजुदेरो माशाल्लाह कहिड़े सिटी का बिलोंग था कयो पंजुदेरो वाह पंजुदेरो माशाल्लाह मौसम कीअं आहे हुते गर्मी आहे चिराग भाई गर्मी आहे साईं असां दुआ था कयूं अलाह साईं हिकिड़ी वॾी बारिशूं जमा पैदा करे माशाल्लाह उहे बारिशूं जेके ख़ैर वारियूं हुजनि अच्छा माशाल्लाह काफ़ी चेंजिंग नज़र आई हूंदी तव्हांखे पहिरियां सुठो थींदो हूंदो हाणे वधीक मज़ो आहे अच्छा मां इहो ई पियो ॿुधणु चाहियां महिरबानी सर महिरबानी साईं महिरबानी ख़ुशि हुजो आबाद हुजो बिल्कुलु कलर्स आहिनि उहे हो माना हिकिड़ो ॿियो कलर हुयो हिन वक़्तु वरी कलर पर ईअं सम्झो
ॻाढ़ो बि सुठो आहे, नीरो बि सुठो आहे, हेॾो बि सुठो आहे। त माना साओ हिन वक़्तु वरी- जेको कलर बीठो आहे प्रोग्राम जे कलर जी त ॻाल्हि कयां त उहो ॾाढो ज़बरदस्त। न मां वरी थोरो खेचल वारो सवाल कयो, मां चयुमि कीअं चेंजिंग नज़र आई त न सुठो आहे, ज़बरदस्त। माशाल्लाह साद भाई त वाकई उहा जेका तव्हां ॻाल्हि कई त जेका तव्हांजो प्रोजेक्ट हुजे, जेको तव्हां पाण मन पसंदीदा हुजे, उहा ॻाल्हि वधीक मायना रखे थी। साकू यार मनावण आहे, हा इन ॻाल्हि ते अचूं था, छो जो हिते वरी मुंहिंजे घर जी बि ॻाल्हि आहे। इहो सॉन्ग एक्चुअली ॻायो उस्ताद शमन अली मीराली साहब ऐं बशीर बुकेजो साहब जी शाइरी आहे। अच्छा, इहा ॻाल्हि न हूंदी आहे त कंहिं ॻायो कंहिं किथां कयो, छो जो काफ़ी सारा पुराणा लोक गीत आहिनि जेके हाणे वञी करे वायरल था वञनि, पर उहो स्पेशल प्रोजेक्ट हो जेको सिन टीवी लॉन्च कयो, मूंखे पाण पर्सनली मुंहिंजो फेवरेट हुयो। त उन जे बारे में इन लाइ इहो ईअं सम्झो मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾे में वॾो एज़ाज़ इन जे लाइ बि आहे जी त मां सिन टीवी जॉइन कई आहे। जी हा, सही आहे, जी। जीअं जॉइन कई आहे सभिनीनि खां पहिरियों मूंखे प्रोजेक्ट तयार भाई ॾिनो आहे इहो साकू यार मनावण। ओहो वाह, या सभिनीनि खां फर्स्ट वन जेको मूंखे चई। अच्छा, उन वक़्तु मूंखे ॿुधाई, अच्छा मूंखे उन वक़्तु जेके मेजर स्केल्स आहिनि न उहे अट्रैक्ट न कंदा हुया। ओके, माना उन वक़्तु माना उन्हनि खे सम्झी न, असल में ॾिसो न जेसिताईं टेस्ट अचे तव्हांखे, ओतिरा मेच्योर थियो जो तव्हांखे टेस्ट अचे। मेजर स्केल्स मूंखे न, मां चयुमि तहर भई हे मूंखे काथे थो फाथा, हे मज़ो न कंदो गानो। अच्छा, जंहिं वक़्तु असां फाइनल बि कयोसीं जी, त उन एक्सपेक्टेशन्स इन में एतिरियूं न हुयूं जी। असां इन सां गॾु हुन दीबा सैर जो गानो ठाहियो हुयोसीं, मेरे साहिबा में तेरी हो मुकी आहे। अच्छा, इहे ॿई गाना तक़रीबन असां 8 गाना ठाहिया हुयासीं, पर मां जंहिं वक़्तु फाइनलाइज़ थिया न त जी हुन ताहिर भाई बि, मां बि, या ॿी टीम बि जेका हुई उहा एक्सपेक्टेशन्स जेके रखी वेठी हुई न, जी त मेरे साहिबा में तेरी हो मुकी आहे, यार ये कमाल गानो वेंदो, हे सुठो आहे, साकू यार मनावण आहे सुठो आहे, पर हुन में एक्सपेक्टेशन, पर हो ईअं सम्झो जंहिं वक़्तु मंज़र आम ते आयो कंहिंखे ख़बर ई न पई त इहो गानो बि आहे। बिल्कुलु बिल्कुलु, अवाम वरी अवाम सॼो डिपेंड करे थो व्यूअर्स ते। इहो ई ॻाल्हि आहे माशाल्लाह, जंहिंखे खणे वरी नसीबनि जी बि ॻाल्हि हूंदी आहे। पर इहो आहे त इहो मेन जेको ओरिजिनल गानो आहे उहो तव्हांजे वालिद साहिब जो आहे। जी हा, जी हा, जी हा। कॉलर्स मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैर गाऊं सभु अमूल पिया, तव्हां पंहिंजे वाले ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह साईं। मूंखे ख़बर आहे तव्हां केरु था ॻाल्हायो, मां तव्हां सां अक्सर कचेरी थींदी आहे। रुस्तम भाउ त नथा ॻाल्हायो तव्हां? रुस्तम कलोड़ा साहब। हा भाउ, रुस्तम कलवड़ो। वाह वाह कलोड़ा साहब, ख़ुशि आहियो न? केरु लॻो पियो आहे? साईं कहिड़े शहर खां बिलोंग कयो था तव्हां? साईं असां शहर लाड़काणे फोन कई आहे, साईं मुबन सरकार को। सुभान अल्लाह, माशाल्लाह। साईं मौसम कीअं पई हले तव्हां ॾे? साईं माशाल्लाह मौसम पूरी सारी आहे। टू साइडेड आहे, माना सी बि आहे गर्मी बि आहे? हाँ। अच्छा, चलो इहा बि बहितर आहे, छड़ो गर्मी न हुजे। जी अदा, गर्मी नहीं है, बस विच वारी केमल ककर आहिनि केमल न आहिनि। वाह 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 वाह। शो एंजॉय कंदा आहियो असांजो? जी जी असांजो शो एंजॉय कंदा आहियो तव्हां? हा हा साईं, शो तव्हां एंजॉय कंदा आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह साईं, तव्हां जूं मोहबतूं आहिनि, दुआऊं आहिनि। का फरमाइश करणु चाहियो था? हा साईं, फरमाइश कलाम ॿुधायो न। कलाम ॿुधायूं था, बिल्कुलु बिल्कुलु कलाम ज़रूरु ॿुधाईंदासीं साईं। महिरबानी, वॾी वॾी महिरबानी। साद भाई, कलामनि जी फरमाइश अचे थी, पर छो जो अॼु मां वरी इहो छो जो तव्हां गेस्ट आहियो, तव्हां खां न, पर मां तव्हांखे शुरूअ में ई वेहण सां ई तव्हांखे चयुमि त मां अॼु ॿुधणु आयो आहियां तव्हांखे, चाहे रूबरू ॿुधणु आयो आहियां, पसे पर्दा त ॿुधंदा आहियूं। सर दिलि असांजी ॾिसो न, ईअं हाणे छो जो हाणे हितां ॾिसो न, तव्हां हितां ॿाहिरि त वञी नथा सघो, तव्हां हिते ई आहियो, असां तव्हां न त पर हाणे तव्हां ॻाईंदो, हुन खां पोइ मुंहिंजो वारो आहे। चलो मां ॻाईंदुसि, इकरा बि ॻाईंदी अॼु माशाल्लाह, इकरा 2-3 प्रोजेक्ट्स तयारु करे आई आहे, हाणे पाण फ़ैसिलो कयो के ड्यूट ॻाईंदो या पर मां चाहियां थो त हिकिड़ी ब्रेक अचे नंढड़ी, उन खां पोइ वरी असां कंटिन्यू कयूं था। हा त साद भाई, खोड़ सारियूं कचहरियूं करणियूं आहिनि, छो जो तव्हां सां मां इलाही कुझु सिखण बि चाहियां थो, ऐं मुंहिंजा जेके क्लासमेट्स आहिनि, जेके असांजा यूथ आहिनि, उहे काफ़ी कोशिशि कंदा आहिनि त मां माना तव्हां सां कचहरी थिए, तव्हां सां मिली सघूं। त मां चवां थो उहे कुझु जेके हो वरी मिलनि तव्हां सां टाइम, छो जो तव्हां वटि घटि हूंदो आहे, त उहे मैसेजिस तव्हां हिते ई ॾियो त उहा बहितर थी वेंदी ॻाल्हि। न ॾिसो न, तव्हांजो ग्रुप आहे ॾाढो ज़बरदस्त, तव्हां म्यूज़िक सर सिर्फ़ु मुंहिंजो ग्रुप न, पूरी सिंध जा यंग छोकिरा तव्हांजा फैन आहिनि, तव्हां सां मिलणु चाहिनि था। जेके हा जेके माना इहे सम्झो फैन हूंदा, उहे बिल्कुलु म्यूज़िक सां हुननि जो तालुक़ु हूंदो। जी बिल्कुलु म्यूज़िक सां तालुक़ु हूंदो। इहो ई आहे, शॉर्टकट न आहे, शॉर्टकट न आहे। यानी मां हिकिड़ो वॾो रेफरेंस ॾींदुमि, जेके ईअं सम्झो त जंहिंजे करे असां पारो माण्हू म्यूज़िक में थियो आहे, त हिकिड़ो वॾो रेफरेंस बि आहे ऐं वॾी ॻाल्हि बि आहे, ऐं हिकिड़ो ईअं सम्झो वॾो सबक़ु बि आहे। जी, ईअं सम्झो मुंहिंजो स्पिरिचुअल मेंटोर A.R. रहमान आहे, सम्झो। त
त उनजी हिकिड़ी नंढड़ी स्टोरी आहे जेका माना माण्हू ॿुधे सम्झे उनखे ते गौर तलब आहे जी न। जी त उनजी पहिरीं मूवी हुई रोजा। जी सही आहे। रोजा में उन मौसीक़ी ॾिनी, रोजा खां पोइ उहो हिट थी वियो। रोजा रोजा रे सही आहे, उहो हिट थी वियो। उन खां पोइ जंहिं वक़्तु उनजो जेको डायरेक्टर हुयो मणिरत्नम, चई त मां उन ॾे गिफ्ट खणी वियुमि, एप्रिसिएशन ऐं गिफ्ट खणी वियुमि त यार असांजी मूवी ॾाढी बिग हिट थी वई आहे। चई जंहिं वक़्तु उन सां मां मिलियुमि त हुन मूंखे चयो, चई त सही आहे थी वई आहे, हाणे मूंखे सिखणु घुरिजे। जी हाणे मां ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी वेंदुमि, उतां जे कहनि मां म्यूज़िक जो सही तरीक़े सां। अच्छा, मूवी थियण खां पोइ वरी हुन चयो त मूंखे सिखणु घुरिजे। वॾी ॻाल्हि आहे। त हुन इहो ई चयो, चई त माण्हू कंदा आहिनि कामयाबीअ लाइ, तूं कामयाबीअ खां पोइ तो सिखणु चाहे। वाह 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 वाह। इहा ई शइ आहे त बाबा सिखणु उहो माना सिखणु माण्हू ख़तमु न करे। अॼुकल्ह त एतिरियूं ज़बरदस्त अपॉर्चुनिटीज़ आहिनि। हूअं त ईअं हूंदो हुयो माण्हू हिकिड़ो उस्तादु आहे उहो हिन वक़्तु। अच्छा, सिख्या जो तरीक़ा ॾाढा सवला थी विया आहिनि, पर सिख्या जो अमल घटि थी वियो। सर सम्झो, तरीक़ा एतिरा जेके आहिनि तव्हांखे ऑनलाइन वेबसाइट्स जेके एॾो ज़बरदस्त तव्हांखे प्रोवाइड थियूं करनि, नॉमिनल चार्जिस में तव्हांखे एॾो ज़बरदस्त तव्हांखे सिख्या थो ॾिए, पर उहो अमल अगरि आहे न। मां हिन वक़्तु बि मां माण्हुनि खे ॿुधायां थो त हिन वक़्तु बि मां ईअं सम्झो अलाए केतिरा ऑनलाइन मुंहिंजा कोर्सिस परचेस थियल आहिनि जेके मां कंदो आहियां। ऑनलाइन कोर्सिस मां कंदो आहियां। छाजे करे हिन वक़्तु, छाजे करे सभिनीनि खां ॾुखे में ॾुखी आहे साउंड इंजीनियरिंग, जेका पाकिस्तान में अवेलेबल न आहे, पर असांखे करिणो आहे, बहितर इन में ई करिणो आहे। जेसि ताईं सुठो साउंड न आहे त सादल बि न आहे। त उहो कीअं अचे, छाजे करे ॾिसो ॿिनि तरीक़नि जा, ॿ तरीक़नि जा उस्ताद हूंदा आहिनि। हिकिड़ो उहो जेको सेखारे थो, पर उन वटि पाण वटि इल्मु न आहे। हिकिड़ो उहो जेको नथो सेखारे, छाजे करे उहो पाण उन वटि इल्मु एतिरो आहे, उहो बिज़ी लॻो पियो आहे। सम्झो, जेको ईज़ी अवेलेबल आहे न, उहो माना मां जे हिसाब सां मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस सुठो न आहे। त तंहिंजे करे मां जेके ऑनलाइन उन्हनि खे वधीक रेफर कंदो आहे, त उहे उन्हनि जा हिकिड़ा चार्जिस आहिनि, उन्हनि में माण्हू खोड़ कुझु पिराए थो सघे। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। इहो तिला इहो ई आहे त उते माण्हू खोड़ कुझु करे थो सघे। सही ॻाल्हि आहे साद भाई, बिल्कुलु। कॉलर्स मौजूदु आहिनि, अचो हिकिड़ा कॉलर्स। अस्सलाम वालेकुम। हेलो, कॉल ड्रॉप थी वई। साद भाई, खोड़ सारियूं कचहरियूं, हाणे चटपटा सवाल बि थींदा, थोड़ा खेचला बि सवाल थींदा। उहो मुंहिंजो स्टाइल आहे, मां कंदुसि तव्हां सां। पर अचो त हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ। केॾांहुं न वञो, असां सां गॾु हुजो। थैंक यू। वेलकम बैक नाज़रीन, सिंध म्यूज़िक शो में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार। उमेदु आहे तव्हां इंजॉय कंदा हूंदो, असां बि इंजॉय था कयूं पिया। अॼु असांजी घर जी महफ़िल लॻी पई आहे, साथ साहब असां सां गॾु आहिनि, ऐं असांजो ईअं थो लॻे जीअं फैमिली मेंबर आहिनि असां सां गॾु, ऐं कचहरी पई हले थी, ऐं इन सां गॾु ई असां सां कॉलर बि मौजूदु आहे। जी, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी अदी, छा हाल आहे, ठीकु आहियो? जी मां ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। किथां था ॻाल्हायो, तव्हांजो नालो? मां आमना ॻाल्हायां थी, जैकाबाद खां। आमना जैकाबाद खां ॻाल्हाइनि थी। जी जी, ॿुधायो छा हाल आहे तव्हांजो, ठीकु आहियो? मां ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। आमना साहिबा, जैकाबाद में मौसम कीअं पई हले तव्हां ॾे? गर्मी आहे, वॾी गर्मी। गर्मी आहे माशाल्लाह, बिल्कुलु। हाँ बिल्कुलु, गर्मी भी आहे, सियारो भी आहे, सभिनि शयुनि खे मुंहुं ॾियण वाला साईं जी कुदरत आहे। पर कोशिशि कयूं था, दुआ कयूं था त मींहं वसिन, ख़ैर ख़्वाह वारा, त जीअं मौसम थधी पए। जैकाबाद में छाजी जंग लॻी पई आहे। जंग लॻी पई आहे? हा वाह, अल्लाह ख़ैर करे। जंग त लॻी पई आहे, इंडिया पाकिस्तान जी जंग। उहा जंग था चओ या का घर जी जंग थी हले? ना घर जी जंग भी आहे, जी जी जी, अदी उहा असांजे बि आहे, उहा जाॾे काॾे आहे, हलंदी रहंदी आहे। जी हा, जी हा। अल्लाह ख़ैर कंदो आहे अदी साईं। इहो तव्हां ॾे अमुन हुजे, ऐं सॼी सिंध में अमुन हुजे, असां इहा दुआ कंदासीं सॼे पाकिस्तान में अमुन हुजे। आमीन आमीन सुम आमीन। प्रोग्राम जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदव? जी, प्रोग्राम एंजॉय कयो था तव्हां? हा, मां त हिकु ॾिसी आहियां प्रोग्राम। माशाल्लाह माशाल्लाह। का फरमाइश करणु चाहींदव असांखे? जी, फरमाइश आहे हिकिड़ी। जी जी ॿुधायो। फरमाइश आहे? बुखारी साहब जी हिकिड़ी कलाम आहे, शाइरी आहे, उहा ॿुधायो। उस्ताद बुखारी साहब जी शायरी बिल्कुलु ॿुधाईंदासीं, ज़रूर ॿुधाईंदासीं। कोई बि शाइरी हुजे, सुठो सुहिणो कोई शाइरी। जी जी, इंशाल्लाह ज़रूर ॿुधाईंदासीं। महिरबानी अदी, महिरबानी, वॾी वॾी महिरबानी। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। साद भाई, जंग हले पई जिथे किथे। बिल्कुलु बिल्कुलु, अल्लाह ख़ैर करे।
ऐं साद भाई असांजी न्यू को होस्ट माशाल्लाह न्यू सिंगर वाह 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 सिंध टीवी प्लेटफॉर्म तां ही मतिलबु बिल्कुलु स्टार्टअप कयो हितां ई अथई स्टार्ट कयो आहे ऐं माशाल्लाह मूंखे ॾाढो मतिलबु इन सिंध टीवी इलाही प्रमोट कयो आहे ऐं मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां सिंध टीवी जी जी त पोइ गीत थी वञे तव्हांजो ज़रूरु ज़रूरु गीत ॿुधायो हिकु सुहिणो मुंहिंजी नज़र में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे हिकु सुहिणो मुंहिंजी नज़र में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे हिकु सुहिणो मुंहिंजी नज़र में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे काड़ी पीरी थी रहंदो पया मारे छॾियो सफ़ा मूंखे चढ़िया पाड़े फेरी थी रहंदो पया मारे छॾियो सफ़ा मूंखे चढ़िया तोड़ी असांजो घर में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे हिकु सुहिणो मुंहिंजी नज़र में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे दरिया मां कदे दर खाती बीहा रुगो पांजे दिल पर खाती बीहा दरिया मां कदे दर खाती बीहा रुगो पांजे दिल पर खाती बीहा आयो न मुंहिंजी चक्कर में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे हिकु सुहिणो मुंहिंजी नज़र में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे हिकु सुहिणो मुंहिंजी नज़र में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे पाणी पीरी थी रहंदो पया मारे छॾियो सफ़ा मूंखे चढ़िया पाणी पीरी थी रहंदो पया मारे छॾियो सफ़ा मूंखे चढ़िया तोड़ी असांजो घर में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे हिकु सुहिणो मुंहिंजी नज़र में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे एॾो पको मूंखे ॾिसंदो बि नाहे मूंखे वणी थी चवंदो बि नाहे एॾो पको मूंखे ॾिसंदो बि नाहे मूंखे वणी थी चवंदो बि नाहे शोकी वॾी दिल पर में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे हिकु सुहिणो मुंहिंजी नज़र में आहे
नजर में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे हिकु तोहड़ो मुंहिंजी नजर में आहे नजर में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे पाणी फिरी थी रहंदो करिया मारे छॾियो दफ़ा मूंखे चरिया पाणी फिरी थी रहंदो करिया मारे छॾियो दफ़ा मूंखे चरिया तोड़ी असांजो घर घर में आहे घर में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे हिकु तोहड़ो मुंहिंजी नज़र में आहे नज़र में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे हिकु तोहड़ो मुंहिंजी नज़र में आहे नज़र में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे वाह 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 साद भाई तव्हां कुझु ॿुधायो मां न न ॾाढो सुठो ज़बरदस्त आहे इम्प्रूवमेंट आहे ॾाढी सुठो इम्प्रूवमेंट आई आहे Thank you माशाल्लाह so बिल्कुलु much. बिल्कुलु मां त कुझु नथो चई सघां मां त पाण ॻाइण ई छॾे ॾिनो हुनखे ॿुधी करे शोभी भाई माशाल्लाह अच्छा कवर किया है बहुत अच्छा। मुझे सच्ची बात यह है कि ये वाला इस टाइप के सॉन्ग्स मैंने इनसे कभी नहीं सुने। ये ब्रेक में या कभी हम जल्दी आते हैं तो ये हमें बहुत सॉफ्ट अच्छे गाने सुनाती है। जी हाँ जी हाँ जी लेकिन आज परफॉर्मिंग हमारे शो के हिसाब से या तो उस्ताद जी को देख के जो है ना जोश उस्ताद जी को देखकर, और दूसरा ये है कि मुझे पता है, मैं इस चीज़ का गवाह हूँ कि काफ़ी टाइम से ये कह रही थी मैं रिहर्सल कर रही हूँ और काफ़ी चीज़ें अभी और भी इसके पास हैं, लेकिन आहिस्ता आहिस्ता इम्प्रूव करेगी वो इंशाल्लाह इंशाल्लाह। तो इसके बहाने मैं बच जाऊंगा कि मुझे कम गाना पड़ेगा। शिराज भाई मुझे बिहाइंड द सीन ऐसा लगता है कि आप कुछ मेहनत करवा रहे हैं ये बात है, क्योंकि जी, आप खूबसूरत जी, गाते जी। हैं। वो बात तो है बिल्कुल। कॉलर्स मौजूद आहिनि असां सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी खुश रहो क्या? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्लाह जी महिरबानी यार, प्रोग्राम फर्स्ट क्लास तो हले पियो। थैंक यू। माशाल्लाह। त साईं केरु पिया ॻाल्हायो, किथों पिया ॻाल्हायो? मां मुज़फ़र खान छजड़ो तो ॻाल्हायां, 5 देर अॻु कची वई। मुज़फ़र खान छजड़ो। हाँ 5 देर जॾहिं ख़ुदा वसे बसा गुफ़्ता। माशाल्लाह माशाल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। मुज़फ़र साहब कीअं आहियो, ख़ुशि आहियो, तबियत मिज़ाज कीअं आहिनि? अल्लाह जी महिरबानी आहे, तव्हांखे दुआ थो कनि वेठा। माशाल्लाह माशाल्लाह। तव्हां ॾे मौसम कीअं पई हले, सर्दी आहे गर्मी आहे? सर्दी त न हूंदी, गर्मी हूंदी ऑब्वियसली। हाँ गर्मी आहे बिल्कुलु। जी 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 जी। बस दुआ था कयूं अल्लाह साईं का सुठी मौसम तव्हां ॾे बहार करे। ऐं का फरमाइश करणु चाहींदव? शोभी भाई अॻे जो तो शोभी साईं कॉल वठो। जी जी शोभी भाई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम शोभी भाई, खैरियत है? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, करम है। तव्हां ॿुधायो दादा ठीक ठाक? काफी टाइम हुआ था, आपने एक गाना सुनाया था। जी, जी। जाने बहारा। जी दोबारा बताइएगा। जाने बहारा। हाँ काफी जाने टाइम हुआ बहारा। था, आपने सुनाया था। बिल्कुल सुनाया था जी। आज थोड़ा सुनाए तो मेहरबानी होगी। वाह वाह। ज़रूर इंशाल्लाह, ज़रूर ज़रूर बिल्कुल सुनाऊंगा आपको। लेकिन आज जो है ना मेरे टीचर यहाँ मौजूद हैं एक तरीके से, तो मेरी जो है ना 50% जो एनर्जी है वो बिल्कुल पैक हुई हुई है। भाई उस्ताद मौजूद हैं, मेरे उस्ताद मौजूद हैं, उनसे बात कीजिएगा। साथ भाई उस्ताद हैं मेरे। कॉल ड्रॉप थी। साथ भाई माशाल्लाह यार, शोभी भाई एॾा हंबल आहिनि माशाल्लाह। शोभी भाई ॾाढा डाउन टू अर्थ आहिनि ऐं उहो ई चइबो आहे न त जेको याने फलियल फुलियल पेड़ झुकियल हूंदो आहे त सर उहो जेके एक्चुअली ॾिसो म्यूज़िक इहा अथव, मौसीक़ी इनखे चइबो उहो ई आहे। आहे न। हाणे ॾिसो जनरेशन हले पई, पर ॾिसो शोभी भाई तव्हांखे केॾो प्यार था ॾियनि, उहा ई केॾो ॻाल्हि आहे। वॾी मतिलबु तव्हांजी वॾी रिस्पेक्ट था करनि। ख़बर अथव ॼाण वारो मौसीकार माण्हू कंहिंखे जेके आहिनि यानी दात थो ॾिए, इन खां वधीक एप्रिसिएशन कंहिंजी बि न खपे। कंहिंजी बि न आहे, खपे ई न। इन ई ॻाल्हि ते अचूं था सर। मां तक़रीबन 2-3 ॾींहं पहिरियां जी ॻाल्हि आहे, मां राति जो, छो जो मुंहिंजी म्यूज़िकल बैंड बि आहे, तव्हांखे ख़बर आहे, त बैंड परफॉर्म करे असां वञूं पिया। मां पंहिंजे घर पियो वञा, सदर साइड मुंहिंजो घर आहे, त विच में यूनाइटेड बेकरी वटि मूंखे कुझु मेडिकल वठणी हुई अमर जे लाइ। त पोइ उन खां पोइ मतिलबु उस्ताद मंदूर साहब सां अचानक हिकिड़ी मुलाक़ात जीअं थी वेंदी आहे न, उस्ताद मंदूर साहब बि उते ई मतिलबु बीठा हुया। मूंखे अचानक ईअं ॾिठऊं त मां शौक़ु थी वियुसि, उस्ताद साईं हिते हिन महिल। ऐं मां पहिरें पई करे मिलियो मां चयुमि उस्ताद साईं माशाल्लाह दीदार थी विया, दर्शन थी विया, माशाल्लाह मुंहिंजा त भाग भला थी विया। त एॾो हंबल मतिलबु मूंखे विहारियऊं, मूंखां पुछा कयूं पुटु छा पिया कयो अॼुकल्ह, छा मसरूफ़ियात आहिनि। मां ॿुधायोमांनि उस्ताद साईं
शो पियो हले मुंहिंजो सिंध टीवी ते तव्हांजी दुआउनि सां माशाल्लाह कुझु प्रोजेक्ट्स बि हलनि पिया, बैंड ते बि कमु कयां पियो। पोइ मूंखे पंहिंजो टाइम कढी, हालांकि हुनजो निंड जो टाइम हुओ, मूंखे वेहारे करे मतिलबु मूंसां कलाक उन्हनि कचहरी कई आहे ऐं वेहारे करे मूंखे एतिरियूं शयूं सेखारियऊं। मां चयुमि उस्ताद साईं तव्हां सां हिकिड़ो सुवाल थो करणु चाहियां मां, ऐं इहो व्यूवर्स खे बि जेके मुंहिंजा यंग आहिनि, यूथ आहिनि, मां उन्हनि खे इहो मैसेज थो ॾियणु चाहियां त उस्तादनि जी एक्चुअली थिंकिंग छा आहे मौसीक़ी जे हवाले सां। मां चयुमि उस्ताद साईं कोई हिकिड़ी शइ मूंखे सम्झायो जेका मूंखे आसानी में यादि अची वञे। चयूं पुट मौसीक़ी अथव अदब, मौसीक़ी जेका आहे न उहा अदब आहे, उहा रेस्पेक्ट आहे, उहा तव्हांजे अंदरि अची वई न पोइ तव्हां समुंड आहे, पोइ तव्हां जेतिरो पाणी पींदव तव्हांखे मिठो लॻंदो। वॾी ॻाल्हि आहे सर मुंहिंजे लाइ इहा। त कॉलर्स असां सां मौजूदु आहिनि, कॉल ते अचो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी छा हाल आहे दादा, ठीकु आहियो? किथां था ॻाल्हायो? अमन मानदा मां हैदराबाद कासमाबाद जो। जी अदा, हैदराबाद तां, तव्हांजो नालो? हैदराबाद कासमाबाद। जी जी अदा, तव्हांजो नालो? हशमत अली कानपुर। हशमत अली। हशमत अली बा। जी जी छा हाल आहे दादा, ठीकु आहियो? अमन मानदा, तव्हां ॿुधायो छा आहे? अल्हम्दुलिल्लाह सब शुक्र अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम एंजॉय कयो था? जी 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 हर हफ़्ते ॾिसंदो आहियां मां। माशाल्लाह साईं, महिरबानियूं महिरबानियूं। का फरमाइश करणु चाहींदो? फरमाइश इहा आहे कि छोकी भाई खे चयो त इहो मौला अलीअ जो को कलाम ॿुधाए। हा हा सुभान अल्लाह। सर बिल्कुलु एंड में ॿुधाईंदासीं, एंड में। इंशाअल्लाह। ठीकु आहे ठीकु आहे। ओके अदा, वॾी वॾी महिरबानी। अदा साईं चयूं तव्हांखे, तव्हांखे चयूं अदा साईं ख़ुशि आहियो। हो जाता है कभी। सही आहे। साद भाई नोक जोक हलंदी आहे असांजी पाण। बहितर बहितर। ऐं हिकिड़े त सर चइनि, सर कीअं आहियो? सर इकरा ख़ुशि आहियो? सर चवनि अदा चवनि अदी चवनि जेका। साद भाई तव्हां खां कलाम ॿुधंदासीं। सर ईअं ई तव्हांजो जेको इहो स्टाइल आहे न विदाउट बीट ऐं थोरो प्लीज़ सर प्लीज़। अच्छा पोइ इहो आहे त पोइ पहिरियों तव्हां ॻाल्हि कई सकरात जी न? जी। त उहा सकरात जी जेका कंपोज़िशन हुई उहा मां तव्हांखे ॿुधाए सघां थो। ओहो थैंक यू सर। त उहो याने शाज़िया करीम ॻायो हुयो ऐं ॾाढो सुठो ॻायो हुयो, हुन ॾाढो ज़बरदस्तु ॻायो हुयो, हुन जंहिं जॉनरा में ॻायो ॾाढो ज़बरदस्तु। पर ईअं आहे त उन्हनि कंपोज़िशन खे एतिरी पज़ीराई न मिलंदी, छाजे करे असांजो लिसनर ओतिरो मैच्योर न आहे, सम्झो। पर इहो आहे त अगरि असां उनखे लॉन्च करण खां पोइ 100 माण्हू बि अगरि ॾिसनि था न, उहे 100 माण्हू काफ़ी आहिनि ॿुधण लाइ। वाह 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 वाह। उहे 100 माण्हू काफ़ी आहिनि असांजे लाइ। त उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। प्रीत पंहिंजे प्यार सावल तो पुॼाणा कीअं ॿुधायां छो, तुंहिंजी तात में आहियां तोखां पोइ, ॼण सकरात में आहियां, नींहुं न्यापन नए निशान प्यार वारनि यार बातियुनि जी, गहरी घात में आहियां तोखां पोइ, ॼण सकरात में आहियां। बिरह जी जा बाहे बारे में, सो खुदा जो यार मारे में, हो सामण आया हाल हाणा मुझा राणा तुझा माणा, तुझू राहूं तकींदे पिरी, बिनी बरसात में आया तोखां पोइ, ॼण सकरात में आया। सर माशाल्लाह माशाल्लाह सर। वेरी नाइस वेरी नाइस। सर हिनखे वॾे पैमाने ते हिनखे तव्हां उनियर करणु खपे आहे, पर इहा लिकियल शइ आहे। हा न इन जो ॾाढो तसलसल हुयो हिकिड़ो, यानी इहा हिकिड़ी स्टोरी मां लिखी हुई जी, यानी हिकिड़ी औरत जी कैफ़ियत पियो ॿुधाइणु चाहियां त को अचिणो आहे न ॿिए ॾींहं ते, त उनजी राति
कहिड़ियुनि तयारियुनि में थी गुज़रे। पर उहो माना उहो माण्हू आहे जेको अचिणो न आहे, कॾहिं बि अचिणो न आहे, बसि उहो हुनजे हिकिड़े इमेजिनेशन अथनि त उहो ईंदो त उनजी तयारी थी करे उहा, सम्झो आहे। त उन ते हिकिड़ो पूरो माना 7 गाना हुया, 7 गीत हुया ऐं उन्हनि जी कंटिन्यूटी हुई कहाणीअ जी। पर स्टार्ट खां पोइ एंड उनजो जेके आहिनि कंक्लूजन ताईं पहुचूं पिया त आहे छा, स्टोरी छा आहे। त उहो यानी तयार भाई खे ॿुधायो हुयो। तयार भाई ॾाढो एज़ आर्टिस्ट बि मूंखे ॾाढो साराईंदो हुयो, यानी एतिरे क़दुरु यानी मुंहिंजे म्यूज़िक करण में तयार भाईअ जो, तयार राई साहिब जो ॾाढो घणो हथु आहे। छाजे करे जंहिं दौर में मां ईअं सम्झो त मां बैंक में बि कयुमि ऐं उन में पोइ वरी जंहिं वक़्तु चैनल्स ते मां ट्रांसमिशन वग़ैरह कंदो हुयुमि जी, त चैनल्स ताईं त पहुची वियुमि जी, पर चैनल में मूंखां कमु छा पियो वरितो वञे, ट्रांसमिशन ते विहारे छॾियो त बाबा तव्हां हीअं हे कयो, तव्हां गाननि जी सिलेक्शन कयो। पर तयार भाई इहो हूंदो हुयो, तयार भाई चवंदो हुयो न यार हिन माण्हू खां तव्हां ग़लति कमु था वठो, हे म्यूज़िक जो माण्हू आहे। त उन वक़्तु बि यानी तयार भाई मूंखे म्यूज़िक जा प्रोजेक्ट्स ॾींदो हुयो। सर बिल्कुलु ॾाढो माना इहो साद भाई हक़ीक़त मां तव्हांखे ॿुधायां त असांखे तव्हांखे इनवाइट त असां वैसे बि काफ़ी टाइम सां कयूं पिया त अचो, पर जेन्युइनली मुंहिंजी दिलि जी जेका ॻाल्हि आहे त जेके तव्हां वटि हिकिड़ा ज़राया आहिनि, मां चवां पियो उहे तव्हां शेयर कयो आहे। असांजो इहो मक़सदु न हो ट्रांसमिशन में विहारे करे तव्हां खां उहे जेके माण्हू ॿुधणु चाहिनि था धूम धड़ाका, इहो न, पर जेका अॼु तव्हां असांखे मैसेजिस ॾियो पिया, जेके तव्हांजूं लिखियल शयूं निकिरा, वॾी डीप शयूं आहिनि माशाल्लाह। सर थैंक यू सो मच। कॉलर्स मौजूदु आहिनि असां सां। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी छा हाल आहे, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, बिल्कुलु फर्स्ट क्लास। जी अदा केरु था ॻाल्हायो, किथां था ॻाल्हायो? मां ॻाल्हायां पियो इंस्पेक्टर इब्राहिम संदीलो, पंजगुर एयरपोर्ट खां। इब्राहिम संदीलो? जी जी, पंजगुर एयरपोर्ट बलूचिस्तान। खैरपुर। जी जी जी, पंजगुर बलूचिस्तान। जी जी अदा, जी 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 खां था ॻाल्हाइनि। जी जी अदा। जी जी पंजगुर, बस माशाल्लाह प्रोग्राम ॾाढो सुठो थो वञे तव्हांजो। महिरबानियूं। का फरमाइश करणु चाहींदो? जी जी अदा, महिरबानियूं। का फरमाइश करणु? फरमाइश या आबदा परवीन जो गानो ॿुधायो असांखे। जी आबदा परवीन जो। जी मैडम आबदा परवीन जो ज़रूरु ॿुधाईंदा। मैडम आबदा परवीन साहिबा जो गानो। जी जी ज़रूरु ज़रूरु। थैंक यू अदा, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंस्पेक्टर साहब हुया, अच्छा पूरी करणी पवंदी। ऐं ॿियो ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे 3 फरमाइशूं अलाए 4 फरमाइशूं अची चुकियूं अथव बुखारी साहिब जूं। बुखारी साहिब जी त हाणे जेके आहिनि उहो त तव्हांखे उस्ताद बुखारी तव्हांखे माना ॻाइणु घुरिजे। उस्ताद बुखारी ॻाईंदासीं, बिल्कुलु ॻाईंदासीं ऐं साद भाई खां ई ॻाल्हाईंदासीं इंशाल्लाह। असां मां झुंगारे सघां थो, मां हिकिड़ो झुंगारे सघां थो ईअं ई। सर तव्हांजे झुंगारणी माना अलाए छा आहे न, मां उहो ई त चाहियां थो। त इहा कंपोज़िशन आहे असांजो, यानी ईअं सम्झो त मोहसिन भाउ असांजो जेके आहिनि मरहूम शहज़ाद जतोई, ॾाढो यानी ईअं सम्झो वर्सटाइल आर्टिस्ट हुयो। जी जी जी, अल्लाह साईं जन्नत में जॻह। हा, त उन कंपोज़ कयो हुयो ऐं जहिड़े तरीक़े सां उन्हनि कंपोज़ कयो ऐं जीअं जेके आहिनि उस्ताद बुखारीअ जी शाइरी आहे, जी त ॾाढो ज़बरदस्तु उहो ईअं सम्झो उनखे उन तरीक़े सां त मां अञा बि गुनगुनाए या फाइनलाइज़ न करे सघियुमि जहिड़े तरीक़े सां शहज़ाद जतोई ॻाईंदो हुयो न। पर उहा हिकिड़ी यादि हुई ॼण त जेके आहिनि उहा हिकिड़ी सारोड़ी हुई जेका मेमोरीज़ हुई। बिल्कुलु बिल्कुलु। त उहो कुझु हीअं हुयो। तीसरा काला दीजिएगा माइनर। दिमाग तुझो ख़राब हूंदो दिमाग मुंहिंजो ख़राब न आहे, दिमाग तुझो ख़राब हूंदो दिमाग मुंहिंजो ख़राब न आहे। सवाब आहे मिठा मोहब्बत, गुनाह न आहे, अज़ाब न आहे। दिमाग तुझो ख़राब हूंदो दिमाग मुंहिंजो ख़राब न आहे। सवाब आहे मिठा मोहब्बत, गुनाह न आहे, अज़ाब न आहे। कमाल कमाल उन्हनि जी शाइरी। सर हिन जी वीडियो बि त हुई? हा बिल्कुलु, उहो पाण ते ई पिक्चराइज़ कई हुयूं सिंध टीवी वारनि। अच्छा अच्छा, बिल्कुलु बिल्कुलु। सर वाह वाह वाह। त इन जी थोरी तशरीह कयो, छो जो तव्हां सिटूं ॿुधाइनि, छो त तशरीह कयो असांखे व्यूअर्स खे सम्झ में। इन में माना को इहा सिधी अच्छा उस्ताद बुखारीअ जी हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त शइ हूंदी त माना उन्हनि जी अच्छा पसे पर्दा त ॾाढो हुन में हिकिड़ो जेके वॾी फिलॉसफी आहे, पर आम लिसनर लाइ हिकिड़ी आम ॻाल्हि आहे त बाबा दिमाग़ तुंहिंजो ख़राबु हूंदो, दिमाग़ मुंहिंजो सवाबु आहे मिठा मोहब्बत, गुनाह न आहे, अज़ाब न आहे। त माना फिलॉसफी वारो उनखे जेके सफ़ा के नेक्स्ट उन ते दर्जे ते खणी वेंदो, ऐं जेको आम लिसनर आहे उहो उनखे आम खे बि सम्झ में अचे। इन ई तरीक़े सां असांजो वरी मां चवंदो आहियां जेको असांजा हुया पाकिस्तान जा वॾा, माना पाकिस्तान छा यानी हिंद सिंध जा जेके आहिनि वॾा नाला, पूरे दुनिया जा वॾा नाला
नुसरत फ़तेह अली ख़ान साहब जी उन्हनि जी बि कंपोज़िशन ईअं हूंदी हुई जेको ख़ान साहब आहे उन लाइ जेके आहिनि उहे हथ फिटी माना सफ़ा हथियार फिटी करे जी, बीठो त यार जी, जी। वॾी ॻाल्हि आहे जेको आम लिसनर आहे उनखे बि वणंदी त यार वाह वाह ज़बरदस्त सर असुल ॻाल्हि त इहा ई आहे असुल ॻाल्हि इहा ई आहे कॉलर्स मौजूदु आहिनि असां सां अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम कॉल ड्रॉप थी वई त जी साद भाई जेका तव्हां ॻाल्हि पिया कयो एक्चुअली मुंहिंजी असां बि ईअं ई चाहींदा आहियूं त जेका शाइरी असांखे बि सम्झ में अचे ऐं जेके नौजवान आहिनि जिन खे मतिलबु काफ़ी हिकिड़ी शाइरी अहिड़ी हूंदी आहे त उन्हनि खे सम्झ में न ईंदी आहे ऐं मां इलाही महफ़िलनि में ईअं बि ॾिठो आहे त माना ॻाल्हि सम्झ में नथी अचे ताड़ियूं पयूं वॼंदियूं आहिनि त पोइ मूंसां हिकिड़ा सीनियर शाइर हुया त मुंहिंजे वालिद साहब जो एल्बम लॉन्च पियो हले त असां त वरी छो जो यंग आहियूं असांखे त एतिरी डीप शाइरी ख़बर न आहे त उन गाने में उहा हुई सैड पोइट्री हिकिड़ा उहा सैड पोइट्री त मां वरी पंहिंजे दोस्तनि सां ताड़ियूं पियो ॾियां त मूंखे तॾहिं करे मूंखे चई हेॾिया यार गमगीन गाने ते ताड़ी न वॼाई पिया मां गमगीन मां म्यूज़िक ते पियो हलां मां शाइरी ते बि न पियो हलां ईअं त ॾिसो न त असांजी सफ़ा जेका सुपर डुपर हिट हिकिड़ी कंपोज़िशन आहे कंडीअ न सिंगरी बबुर न पलड़ो इहो त माना रुॻो सोग आहे पर असां कीअं हुन ते नचंदा आहियूं अच्छा जिते बि शादीअ में इहो हले त असां माना नचणु कंडीअ न सिंगरी बबुर न पलड़ो साओ न सलड़ो यानी मारू अकेल लेड़ा लॻा पिया आहिनि असां नचूं पिया हा भई साद भाई अचूं था तव्हां सां खोड़ सारियूं कचहरी थींदियूं ब्रेक इकरा ई वठंदी ब्रेक न तव्हां वठो न वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ केॾा न वञो असां सां गॾु हुजो वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक शो में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार त वापसि अची विया हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ ऐं यकीननि तव्हां इंजॉय कंदा हूंदो असां बि इंजॉय कयो ऐं मुंहिंजो सॉन्ग तव्हांखे कीअं लॻो कॉल करे ज़रूरु ॿुधाइजो ऐं हिन सां गॾु ई कंटिन्यू कयूं था प्रोग्राम खे जी शेराज़ मां त गानो ॿुधायो हाणे तव्हां बि कुझु ॿुधायो बिल्कुलु ॿुधाईंदासीं इकरा साहिबा जी फरमाइश आहे माशाल्लाह पाण बि सुठो ॻायो अथऊं त पोइ उन्हनि खे डेडिकेट करणु ठहे बि थो मां तव्हांजी ॻाल्हि थो कटियां मूंखे हिकिड़ी शइ ॿुधायो जी सर त तव्हां ब्रेक ते वञण ऐं अचण ते पाण में मुतफ़िक़ नथा थियो त मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे जी त ब्रेक ते जेको वेंदो आहे उनजो चेक वधीक ठहंदो आहे छा थींदो आहे सर ॻाल्हि इहा आहे ख़बर अथव छा आहे त इकरा मूंखे चए थी मूंखे वधीक सवाल करणु ॾियो ठीकु आहे अच्छा सवाल करणु जंहिं ॾींहुं मां ॾिनुमि न त कॉलर्स असांखे चयो अस्सलाम वालेकुम माना मां कॉलर खे चयुमि सलाम वालेकुम त हिन मूंखे चयो वालेकुम सलाम त सॼो मसइलो इहो आहे त हिनजे करे हे मूंखे सवाल न करणु ॾींदो आहे पाण कंदो रहंदो आहे पोइ जॾहिं कॉल ईंदी आहे त पोइ चवंदा तूं कर चलो हाणे गानो मां स्टार्ट कयां इजाज़त आहे साद भाई इजाज़त आहे शोभी भाई असांजो तमामु प्यारो शाइर आहे बल्कि असांजो दोस्त आहे कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे माशाल्लाह यंग एज में काफ़ी नालो करे वियो आहे ऐं काफ़ी कुर्बदार ऐं महिमान नवाज़ माण्हू आहे सऊदीया सां तालुक़ु आहे हुनजो इक़बाल जोयो उन जी शाइरी आहे मूंखे पर्सनली कॉल करे चयो त यार तूं पंहिंजे शो में हिन वक़्त ताईं मुंहिंजो गीत न ॻायो आहे इक़बाल भाई लव यू ऐं हीउ सॉन्ग तव्हांखे डेडिकेट कयूं था थैंक यू हाणे वरी मिलंदासीं कंहिं खां न ढिॾंदासीं हाणे वरी मिलंदासीं कंहिं खां न ढिॾंदासीं मिलंदासीं हाणे न ढिॾंदासीं प्यार खे वधाईंदासीं सरेआम घुमंदासीं यो हाणे वरी मिलंदासीं कंहिं खां न ढिॾंदासीं हाणे वरी मिलंदासीं कंहिं खां न ढिॾंदासीं मिलंदासीं हाणे न ढिॾंदासीं प्यार खे वधाईंदासीं सरेआम घुमंदासीं प्यार खे वधाईंदासीं सरेआम घुमंदासीं कुर्ब कचहरियूं थींदियूं मेला मचाईंदासीं
पूर्व कचहरियूं थींदियूं मेला मचाईंदासीं वरी साॻियूं ओतासूं यार वसाईंदासीं मिलंदासीं हाणे न डिॼंदासीं प्यार खे वधाईंदासीं सरेआम घुमंदासीं प्यार खे वधाईंदासीं सरेआम घुमंदासीं बाहि ॾेई तीली सां दुश्मन जलाईंदासीं बाहि ॾेई तीली सां दुश्मन जलाईंदासीं अॻे खां बि वध हाणे यारी मिलाईंदासीं ॾिनदासीं हाणे न डिॼंदासीं प्यार खे वधाईंदासीं सरेआम घुमंदासीं प्यार खे वधाईंदासीं सरेआम घुमंदासीं जेको थींदो ॾिठो वेंदो पोइ ते न हटंदासीं जेको थींदो ॾिठो वेंदो पोइ ते न ख़ुशियुनि जा इक़बाल जोया जाम असां पीअंदासीं मिलंदासीं हाणे न डिॼंदासीं प्यार खे वधाईंदासीं सरेआम घुमंदासीं प्यार खे वधाईंदासीं सरेआम घुमंदासीं हाणे वरी मिलंदासीं कंहिंखां न डिॼंदासीं मिलंदासीं हाणे न डिॼंदासीं प्यार खे वधाईंदासीं सरेआम घुमंदासीं प्यार खे वधाईंदासीं सरेआम घुमंदासीं थैंक यू इकबाल भाई तव्हांखे डेडिकेट कयोसीं महिरबानियूं जी साद भाई तमामु बहितरीन सर मूंखे ज़बरदस्त शाइरी ॾाढी वणी महफ़िल मचाए छॾियो सर महफ़िल मचाए छॾियो सर अॼु शाइरी मूंखे ॾाढी वणी छो जो मेल मिलाप दोस्ती यारी हुन में सॼो ज़िक्र हुयो त मां चयो अॼु इहो ई था कयूं ॾाढो ॾाढो त साद भाई तव्हां जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं वॾियूं तव्हांजो माशाल्लाह क़ीमती टाइम आहे बल्कि असां पर्सनली इहा ख़बर आहे त तव्हां टाइम इलाही घटि ॾींदा आहियो ऐं हिन में इहो न आहे त तव्हांजो को ईगो आहे या कुझु आहे तव्हांजी तबियत ई अहिड़ी आहे सुस्ती आहे तव्हां प्रोजेक्ट सां वधीक पंहिंजो प्यारु कंदव म्यूज़िक सां तव्हां चवंदव वधीक मां पंहिंजो म्यूज़िक सां ई टाइम गुज़ारियां त अॼु पर इहा असांजी हिकिड़ी विश पूरी थी वई अॼु तव्हां असांजे महिमान आहियो ऐं तव्हांजो राइट आहे तव्हां डिज़र्व कयो था त असांजे हिन मंच ते तव्हां जहिड़ा जॾहिं सीनियर्स ईंदा त असांखे कुझु सिखण लाइ मिलंदो असांजी यूथ खे कुझु सिखण लाइ मिलंदो न न बिल्कुलु इन ॻाल्हि इहा आहे त मां जेको यको खां चवंदो थो अचां उहो ई सच आहे त मां हिते ॿुधण लाइ आयो हुयुमि ऐं रूबरू ॿुधण लाइ आयो हुयुमि तंहिंजे करे ई आयो आहे मां ॿुधाइण लाइ न आयो हुयुमि त पंहिंजो कुझु ॿुधायां त रूबरू तव्हांखे ॿुधण लाइ पर जेको तव्हां ॿुधायो न यकीन कयो उन सां मूंखे ईअं पियो थो लॻे त मतिलबु हिकिड़ी मच कचेरी हुजे हा ऊंधे हुजे हा किथे बीच ते वेही करे तव्हांजा उहे कलाम ॿुधूं एॾा डीप कलाम हुया तव्हांजा न अञा तव्हांजे केरु असां मुशाबियतूं सुठियूं न ॾिनियूं ॿुधायांव छा जी हिकिड़ी तगारी हुजे हा वारी हुजे हा वारीअ जा बुक न न सर न न वॾी डीप शाइरी आहे तव्हांजी माशाल्लाह अल्लाह मोला तव्हांखे ईअं ख़ुशि रखे आबाद रखे ऐं तव्हांजे लाइ ब्लेसिंग्स आहिनि असांजे लाइ दुआऊं हुजनि खोड़ सारियूं त मां हक़ीक़त बि इहा थो ॿुधायां त मां जॾहिं खां होस्टिंग कयां थो त साद भाई जेतिरो मूंखे मोटिवेट कयो आहे हैदर भाई ऐं साद भाई त मूंखे चवंदा तोखे काॾे वञण बि न ॾींदासीं तूं हाणे हिते पको ढको आहे ऐं इनशाला ईअं ई असांजो साथ जुड़ियो रहंदो ऐं नाज़रीन सां बि इहा ई गुज़ारिश आहे त असांखे खोड़ सारो तव्हां प्यारु ॾींदव कॉल करे ईअं ई असां सां विशिस कंदव असांखे फरमाइशूं कंदव त असां इनशाला बहितर खां बहितर करण जी कोशिशि कंदासीं त वेंदे वेंदे असां चऊं था त शोभी भाई खां हिकिड़ी धमाल या हिकिड़ो कसीदो ॿुधे मौला अली जे नाम सां जी शोभी भाई जी मौला
जंगल पहाड़ कहते हैं नाद औली अली, मुश्किल को मेरी हल करो मुश्किल कुशा अली अली। है बेकसों की अमावार सोई नुमा, तुमसे मांगेंगे मौला तुम ही तो दोगे अली अली। मौला अली नल निस्बत मेरी हो, मौला अली नल निस्बत मेरी चढ़ गया मैनू हैदरी रंग। अलीदा मलंग में ते अलीदा, अलीदा मलंग में ते अलीदा, अलीदा मलंग में ते अलीदा मलंग, अलीदा मलंग में ते अलीदा मलंग में ते अलीदा, अलीदा मलंग में ते अलीदा मलंग। मौला अली नल निस्बत मेरी, मौला अली नल निस्बत मेरी चढ़ गया मैनू हैदरी रंग। अलीदा मलंग, अलीदा मलंग में ते अलीदा, अलीदा मलंग में ते अलीदा मलंग, अलीदा मलंग में ते अलीदा, अलीदा मलंग में ते अलीदा मलंग। अली मोला विरद बखावांगा, अली मोला विरद बखावांगा, गमत तूफान विच पार लग जावांगा। कहते हैं जी अली अली का नाम करेंगे तो गम के तूफानों से हम निकल जाएंगे। अली मोला अली मोला अली मोला अली मोला विरद बखावांगा, गमत तूफान विच पार लग जावांगा। अलीदा मलंग में ते अलीदा, अलीदा मलंग में ते अलीदा मलंग, अलीदा मलंग में ते अलीदा मलंग में ते अलीदा मलंग। फुल्लां विच फूल होंदा है गुलाब दा, फूलों के दरमियान जो बादशाह शहनशाह फूल है वो है गुलाब का फूल। फूलों विच फूल होंदा है गुलाब दा, फूलों विच फूल होंदा है गुलाब दा, वलियां दे विच इंज रुतबा जनाब दा। अलीदा मलंग में ते अलीदा मलंग में ते अलीदा, अलीदा मलंग में ते अलीदा मलंग। मौला अली नल निस्बत मेरी, मौला अली नल निस्बत मेरी चढ़ गया मैनू हैदरी रंग। अली 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 मौला अली मौला अली 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 अली
अली मौला। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।